अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी महमद लाखो। मुंहिंजा प्यारा भाउरो, आऊं वधीक त कुझु कोन थो कयां, रुगो मां तव्हांखे अल्लाह ताला जे क़ुर जे आयतुनि जो सवली सिंधीअ में तशरीह करे थोरो ॿुधायां थो। छाकाणि त जेको ही क़ुर शरीफ़ आहे न, असुल इन में जेका लफ़्ज़ी माना आहे, इन में सॼी इंफॉर्मेशन आहे 100% प्योर। पर जे वरी के इन जी तफ़सीर कनि था त उहा प्यूरिटी घटिजी थी वञे, पोइ वञी 50, 55, 60%, के त उन तफ़सीर में पंहिंजा बि ठोकनि था शयूं। तंहिंजे करे अल्लाह ताला हिन क़ुर खे काफ़ी कयो आहे त जेकॾहिं सिर्फ़ु तव्हां हिन जी लफ़्ज़ी माना पढ़ंदव त तव्हां सेफ़ रहंदव ऐं अल्लाह जो मैसेज तव्हां साईं बिल्कुलु पहुची वेंदो। किथे का ॾुखी हिकिड़ी ॿाहि आयत अचे थी कंहिंखां पुछी वठिबो त 99% अल्लाह थो चए लक़द यस्सर नल क़ुरान अल ज़िक्र फ़िल हल में मुदकिर, चए थो मां आसान कयो आहे क़ुर। ऐं आसानी बि अहिड़ी जो रुगो पढ़ियलनि जे लाइ न, पर अणपढ़ियल बकरार मेहार खणी पढ़ी नथा सघनि, सिंधी बि नथा पढ़ी सघनि। पर जेकॾहिं कंहिंखे चवंदा दादा हे खोल क़ुर शरीफ़, हाणे मां हिते वेठो आहियां, मूंखे रुगो तूं पढ़ी ॿुधाए त छा पोइ छा चवंदव? अलाह हीअं मिसाल पर ऐं नूह जे क़ौम खे बि बर्बादु कयोसीं जॾहिं रसूलनि खे कूड़ो कयऊं, उन्हनि खे ॿोड़ियोसीं, उन्हनि खे माण्हुनि लाइ निशानी कयोसीं, असां ज़ालिमनि लाइ दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो। हाणे ॿुधायो त इहो बकरार हिन मां कोन सम्झंदो? वरी त मां विचां कढां। ॻाल्हि इहा आहे त तव्हां चवनि था त ऐं बेशक असां हिन क़ुर में सभु को मिसाल माण्हुनि लाइ नमूने नमूने बयानु कयो आहे। पोइ बि घणा माण्हू सम्झनि कोन था, इनकार करण खां नथा वहनि। छा कयां मां? इहा आहे न माना, इन में कहिड़ी तव्हांखे तफ़सीर खपे? हलूं था इंशा अल्लाह ताला। आऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। ॻाल्हि हले पई, असां हींअर आया हलूं था नूह अलैहिस्सलाम जो किसो। हे जेके नबियुनि जा किसा आहिनि न, इहे हर दौर में साॻी सिचुएशन अची थी वञे। जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे माण्हुनि जेको आर्ग्यू कयो, जेको रेज़िस्ट कयो, अॼु बि उहे ई माण्हू आहिनि। हर नबीअ जे दौर में जेके माण्हुनि बहस कया ऐं रेज़िस्ट कयनि, हिकु अलाह खे छॾे वरी उन जे जाइ ते ॿिया अल्टरनेट कयनि, सभु ॻाल्हि साॻी आहे। तंहिंजे करे जॾहिं ही मां तव्हांखे किसो ॿुधायो त तव्हां पंहिंजे अंदर में बि विझो। मां इनशा अल्लाह कोशिशि कंदुसि त इन खे हाणोकी हालात ते बि ॾसी थो वञा। क़ुर पाक को तारीख़ जो किताबु कोन्हे त हिन ज़माने में थियो हो, पोइ हू थी वियो, पोइ हू थी वियो, पोइ वरी असां वरी कपिड़ा छंडे चऊं उन ज़माने में असां न न न न न न हीउ क़ुर क़यामत ताईं उन्हनि किसनि खे हाल में हाणोके हालात ते इंटरप्रेशन करिणो आहे। अलाह ताला खां मां दुआ थो कयां। हाणे नूह अलैहिस्सलाम वञे थो पंहिंजी क़ौम ॾे। लक़द अरसलना नूहन इला क़ौमिही, चए थो असां बेशक नूह अलैहिस्सलाम क़ौम ॾे मोकिलियो। छो थो मोकिले? इन लाइ त गंदु वधी वियो, किचिरो वधी वियो। तंहिंजे करे उन्हनि खे सुधारण लाइ अलाह ताला खे नूह ऐं नबी मोकिलणा हुआ। न त एॾो गंदु वधी वञे हा, एॾो वधी वञे हा जो रुगो खून ख़राबु हो। त अलाह जी इहा प्रॉपर्टी आहे, अलाह पंहिंजे प्रॉपर्टीअ में डिसऑर्डर नथो ॾिसणु चाहे। तव्हांजो हिकिड़ो कारखानो हुजे, उते जा मज़दूर हिक ॿिए पेड़ा लठियूं हणनि, त मालिक या त कारखानो बंदि कंदो या हुनखे पादर हणंदो या हुनखे सम्झाईंदो। हीअ बि अलाह जो कारखानो आहे न, अलाह नथो चाहे त ज़ुल्म थिए हिते। सो चयईं त फ़क़ाल या क़ौम इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु, चई हे जेके तव्हां बुज़ुर्गनि जा बुत रखिया आहिनि, या पहाड़नि खे पूॼो था, या चंड खे सिजनि खे पूॼो था, ईअं न कयो। जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे उन अलाह खे पुकारियो। इनी अख़ाफ़ अलैकुम अज़ाब यौमिन अज़ीम, जेकॾहिं तव्हां इहो कंटिन्यू कंदव त पोइ त तव्हांखे अलाह ॾींदो अज़ाब, मूंखे हुनजो ख़ौफ़ थो थिए। छो त अलाह ताला जेको असांखे हिन दुनिया में इन लाइ मोकिलियो आहे त हिकिड़ो त ऑर्डर क़ाइमु कयूं, ॿियो त जंहिं पैदा कयो आहे असीं उनजी इबादत कयूं, जी तारीफ़ कयूं। वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियअबुदूनी, चए थो मां जिन्हनि इंसान खे सिर्फ़ु पंहिंजी साराह करण लाइ पैदा कयो आहे, अलाह ताला जी इबादत करण लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजूं शयूं खाइनि, पाणी पीअनि, अंब खाइनि। पोइ चवनि मालिक ही अंब तो ठाहियो आहे, असांखे त ताक़त कान्हे, असां त खखड़ी ज़मीन में विधी हिन मां अंब निकिरी पियो। त मुंहिंजी तारीफ़ कनि त मां ॾिसां। लेकिन इन्हनि माण्हुनि खे पके करण जे लाइ वरी शैतान ऐं जिन बि छॾिया अथई, त जेके माण्हुनि खे घुमनि त ॾिसां पको केरु आहे। बहरहाल त
हाणे हे आहिनि जेके ॾिसो न इंसान ज़माने में के गाबे खे पिया पूॼनि, के पहाड़ुनि खे पिया पूॼनि, हे जेके मां तस्वीरूं ॾियां थो इन में किथे बि कंहिं पैगम्बर जी शिकिल कान्हे का। हे हिकिड़ी सिम्युलेशन आहे त जीअं तव्हां थोरो फील कयो त तव्हां कहिड़े ज़माने में आहियो। हाणे ॾिसो हे गाबे खे पिया था पूॼनि। पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम उन्हनि सां इहा ॻाल्हि कई त इन में चिड़ंदा केरु, अवाम घटि चिड़ंदा, उहे कूड़ा पीर जेके इन्हनि मां पेतियूं था भराइनि पैसनि जा, उहे विढ़ंदा। आम माण्हू कोन थो विढ़े, उहो त गुमराह आहे। त चए थो कालल मलाउ मिन क़ौमी, उहो इहे पीर जेके ॾोकड़ पिया वठनि या जिन इहे गाबा रॻिया आहिनि वरी हेठां पेती रखी अथनि, इहे सभु जेके पैसा था कमाइनि अलाह खे छॾे जेके ॿियनि खां घुरनि था, उन्हीअ जा उहे तव्हां सां छिता थींदा। कालल मलाउ मिन क़ौमी, इहे सरदारनि पीरनि चयुसि इन्ना लनराक फी ज़लालिन मुबीन, चयूं नूह अलैहिस्सलाम असां त चऊं था तूं सफ़ा पधरो गुमराही में चरियो आहीं, हे कहिड़ी थो ॻाल्हियूं करी, असांजा माण्हू थो खारी। काल या क़ौमी लई सभी ज़लालतुनि, जी मां में गुमराही कान्हे, न को मां को चरियो आहियां, वलाकिनी रसूलुनि में रब्बिल आलमीन, मूंखे अलाह ताला शयूं ॾिनियूं आहिनि, मां उनजो रसूल आहियां रब्बिल आलमीन तरफ़ां, तव्हांखे सम्झाइण आयो आहियां त हीअ प्रॉपर्टी अलाह जी, कारो मुंहुं न कयो पंहिंजो, इन में गंदु न कयो, अलाह जी शइ आहे, न त पोइ अलाह छा कंदो, तव्हांखे ट्रपड़ विड़ाए छॾींदो, अलाह पंहिंजी प्रॉपर्टी ख़ाली कंदो, कारखाने जा मज़ूर न कंदा, धक हणंदा, मशीनुनि खे नुक़सानु कंदा, त मालिक चवंदो ठहियो हाली त मां मशीन बंदि थो कयां, पोइ वरी नवां मज़ूर आणींदुसि, पोइ पंजाब मां आणियां या पंहिंजो बलोचिस्तान मां आणियां। ऐं चवनि थो उबल्लिगकुम रिसालात रब्बी, ऐं मां जो कमु आहे त अलाह जो पैगाम तव्हां ताईं पहुचायां त सुधरो, व अंसह लकुम, ऐं तव्हांखे सिधो रस्तो ऐं नसीहत थो कयां, व आलम मिन अलाह मा ला तालमून, तव्हांखे इहे मैसेजिस अलाह जा कोन्हनि या जे आहिनि त तव्हां विसारे छॾिया आहिनि, ऐं मां इहो मैसेजिस अलाह जो इल्मु तव्हां वटि नऊं खणी आहियां। अब अजिब तुम इन जाकुम ज़िक्रो में रबिकुम, त ॻाल्हि आहे त इहे वरी छा हिननि खे अजब थो लॻे त हिकिड़ो ई असां मञा शख़्स उन्हीअ खे अलाह ताला हिकिड़ी सम्झाणी ॾेई मोकिलियो आहे, ले युनज़िरकुम, त तव्हांखे ख़बरदार करे, वली ततकू, त जीअं अलाह खां डिॼो, वल अल्लकुम तुरहमून, त इन जे नतीजे में अलाह तव्हां ते रहम करे, तव्हांखे ॿनियूं वधाइजे, तव्हांजे रिज़्क़ में बरकत ॾिए। हालांकि ही नूह अलैहिस्सलाम असल में हिंदू क़ौम जो नबी थी आयो, ऐं इहा मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां। लेकिन जेके हिंदुनि जा असली किताब आहिनि न, उहे इन मूर्तियुनि जी पूॼा खां मना था कनि। मिसाल तौरु हीअ आहे 9 अध्याय श्रीमद भगवत गीता में चए थो, जो पत्थरों की पूजा में जाए अटक पहुचता है आबा व अजदाद, हे जेको तव्हां पत्थर जे मूर्तियुनि जी पूॼा था कयो, माना इहे तव्हां जेके अबा ॾाॾा जेको इहो कमु कंदा हुआ, तव्हां ओसि ताईं था पहुचो। जो फितरत के भूतों की पूजा करे, फितरत माना पहाड़नि जी पूॼा, गंगा जी पूॼा, पाणीअ जी पूॼा, अनासर से जाकर वो आख़िर मिले, असां त इन्हनि अंसर मां टहियूं, माना पोइ असां वञी हुन सां मिलंदासीं। हाय आबिद को वसल अपने महबूब से, हक़ीक़त में इंसान महबूब जंहिं असांखे पैदा कयो आहे, असांखे उन्हीअ सां मिलणो आहे। है तालिब का मेल अपनी मक़सूद से गए और सभु मां सिवा की तरफ़, ऐं सभु माण्हू अलाह खे छॾे ॿियनि जी पूॼा में लॻा पिया आहिनि। फलाणो मूंखे पुटु ॾींदो, फलाणो मूंखे हीअं कंदो, फलाणो मुंहिंजो कमु कंदो, ऐं उते पेतिरे में ॾोकड़ विझंदा। पोइ चए थो ख़ुदा वाले आए ख़ुदा की तरफ़, ही क़ुर पाक चए थो अलाह खां घुरो, अलाह तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे, ऐं हुन जे हथ में सॼी प्रॉपर्टी आहे, ॾींदो उहो अलाह जी शइ तव्हांखे, अलाह खां सवाइ केरु कोन खणी ॾींदो, धोखो आहे। ऐं जिन खे सॼियो था पहिरीं ॿुधनि था, चओ था हा था ॿुधनि था, त क़ुर में आयत आहे उनजो तर्जुमा, चए थो चओ था ॿुधनि था, हा था ॿुधनि था, चई पोइ जवाबु छो था ॾियनि, इहो त क़ुर चवे न, ॿुधनि था त छा ज़िप लॻल अथनि वातरि, पोइ रड़ करे चवनि हा बाबा हा तुंहिंजो ॿुधोसीं, मां वेठो आहियां हेठि 6 फुट ज़मीन में आहियां, पर सभु तुंहिंजो ॿुधां थो, परवाह न कर, तोखे पुटु ॾियां थो मां वठी अलाह खां वठी। ज़ुल्म आहे छा आहे? पोइ छा कयूं? इहे जेके सरदार हुआ उन्हनि चयो त हे त असां सां ज़ुल्म थो करे, हे असांजो हे पीढ़ियूं थो छॾाए, असां ॾोकड़ हितां पिया मुरीदनि खां कमायूं, हाणे त असांखे माराए थो, तंहिंजे करे कज़बू, पोइ चयूं त हिनखे कूड़ो आहीं, सभिनी माण्हुनि में कयूं कूड़ो कूड़ो कूड़ो। पोइ अलाह ताला हिन खे चयो त बाबा हाणे हीअ कोन सुधरंदा, तो वॾो कोशिशि कई, मां तोखे सुठियूं आयतूं ॾिनियूं, लॉजिकल आयतूं ॾिनियूं, पर हिननि जे मथां शैतान चढ़ियल आहे, सफ़ा दिमाग़ हिननि पंहिंजो चरियो करे छॾियो आहे, तंहिंजे करे हाणे असां चाहियूं था त तूं पाण खे बचा, ऐं जेके तुंहिंजे कन्विंस करे वियो आहीं मोमिननि खे उनखे ॿेड़ीअ में विहार। फ़अंजयनाहु वल्लज़ीन माहु,
त हिननि खे निजात ॾिनीसीं। अगरि नूह अलैहिस्सलाम खे मुंहिंजा जेके मुस्लमान थिया फिल फुल्किन हिकु ॿेड़ीअ में, बाक़ी ॿियनि खे असां तबाह करे छॾियो। हाणे हीउ हिकिड़ो इमेज आहे ॿेड़ीअ जो, लेकिन सोचो सही त अलाह ताला छाकाणि हुनखे तबाह करिणो हो ॿोॾि सां, ऐं एॾो पाणी चढ़ी वियो जो पहाड़ जे चोटियूं बि उनजे अंदरि अची वियूं, त केरु कोन बचणो। हाणे इहो किसो आहे। तंहिं करे अॼु बि हीउ जेको क़ुर पाक आहे इहो ॼण त जेके 124 नबी आया आहिनि उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन आहे क़ुर। हिन में बि उहा ई ॻाल्हियूं आहिनि जेके अॻे ज़माने नबी चवंदा। तंहिं करे हिनखे पढ़ो ऐं हिनखे सम्झो, ऐं जेका शइ हिन में आहे इन जे मुखालिफ़त में उहो हेॾी ॾाढी ऐं जुबो पातो आहे त उन खे भॼाए छॾियो, थी भॼ परे, हे क़ुर छा थो चवे। पोइ वरी तव्हांखे चवंदो न इन जी तफ़सीर हीअं आहे। बाबा न आहे तफ़सीर, हे मां क़ुर चिटो पढ़ां थो, मां छा कयां तफ़सीर। चए थो मिसाल तौरु मां विचां खोलियो आहे, हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि मां घणनि खे ॾिसंदे गुनाह करणु ऐं हद खां लंघणु ऐं पंहिंजे हराम खाइण में काहे पवनि था, जेकी उहे पिया कनि सो बुछड़ो आहे। हाणे चवंदा न सही न, हराम खाइणु कंहिं कंहिं छा आहे, हराम हीअं आहे, हराम हीअं आहे। हाणे मां छा कयां, सिधी सही क़ुर आहे। पोइ वरी इन खां पोइ हज़रत आद अलैहिस्सलाम आयो, आद जी क़ौम ॾे आयो हूद अलैहिस्सलाम, वरी अलाह मोकिलियो, तबाह मरी विया, वरी नई क़ौम ॾिनई। आस्ते आस्ते जॾहिं उहा ख़राबु थियणु लॻी त अलाह चयो हाणे मां अहिड़ी प्रॉपर्टीअ खे छा कंदुमि, हे मूं ज़मीनूं आसमानूं सिज चंड ठाहिया आहिनि हिननि जे लाइ त राति जो चंड रोशनी ॾिए। हाणे हेॾी हिन जे मथां काइनात कमु पई थी करे, वरी साॻा थी विया आहिनि, त वरी ॿिए नबीअ खे मोकिलियईं हूद अलैहिस्सलाम। उन छा अचे चयो, काल या क़ौम मेअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरु, सिर्फ़ु अलाह खां घुरो, अलाह खां सवाइ ॿिए जे हथ में को पावर ई कोन्हे। इहो बुराई सॼी इहा आहे त जेके ठग आहिनि न उहे कूड़ा पीर थी माण्हुनि खे शिरक में था लाहिनि ॾोकड़नि कमाइण लाइ। तॾहिं हुन कंहिं चयो न त पीर की दुआ से मुरीद को साइकिल नहीं मिलेगी, लेकिन मुरीद के चंदे से पीर पेजारो में बैठेगा। ॻाल्हि इहा आहे त इहा ई शइ आहे, अफला तत्तकून, तव्हां ख़ुदा खां डिॼो छो न था। हाणे हिन में केरु जवाबु ॾींदो, अवाम कोन थो ॾिए। वरी थो चए कालल मलव, इहे जेके पीर हुआ, जेके सरदार हुआ, मलव लज़ीन कफ़रू, इन काफ़रनि में मिन क़ौमी, चवणु लॻसि इन्ना लनराक सफ़ा थियूं, चई सफ़ा चरिया आहीं तूं, असीं तोखे सफ़ा चरियो था ॾिसूं। व इन्ना लनज़ुन्नुक मिनल काज़बीन, बाक़ी इहो सॼो तो कूड़ ठाहियो आहे। कहिड़ो कूड़ ठाहियो अथई त माना असां गादियूं छॾियऊं, पोइ तूं वरी वॾो पीर थी ॾोकड़ कमाई। इहा चवंदा असीं चऊं था तूं कूड़ थो हणी। तंहिं ते हूद अलैहिस्सलाम चए थो काल या क़ौमी लई सभी सफ़ा थो, मूं में का चरिया बि कान्हे का। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त जेको आहे हूद अलैहिस्सलाम उन्हनि खे चवे थो त उबल्लिगकुम रिसालात रब्बी, हुन चयो तूं चरियो आहीं। चई बाबा मां चरियो न आहियां, मां त अलाह ताला मूंखे अहम शयूं ॾसियूं आहिनि त अलाह थो चए त मुंहिंजी प्रॉपर्टी यूज़ था कयो, कणकूं था खाओ, सूफ़ था खाओ, ऐं तव्हां मुंहिंजी तारीफ़ कोन था कयो, वरी ॿियनि खां पियो थो घुरो, को पथर खां थो घुरे, को गाबे खां, को मोलनि खां। तंहिंजे करे उबल्लिगकुम रिसालात रब्बी, मां अलाह जो पैगाम तव्हां ताईं पहुचायां थो। व अन्ना लकुम नासिउन अमीन, ऐं मां तव्हांखे नसीहत करणु ऐं ईमानदार आहियां। मां का बि लफ़्ज़ जेको मूंखे अलाह सेखारियो उनखे चेंज कोन थो कयां। ऐं बाक़ी अव अजिब तुमन जाकुम ज़िक्र में रबिकुम अला रजुलिन मिनकुम लियुनज़िरकुम, जी बाक़ी तव्हांखे अजब इन ॻाल्हि ते थो लॻे त आउं तव्हां में नंढो वॾो थियो आहे, हाणे अलाह मूंखे चूंडियो आहे, मुंहिंजी ईमानदारीअ जे करे अलाह ताला मुंहिंजे दिलि खे ॾिठो आहे त मुंहिंजी दिलि पाक साफ़ आहे, त मूंखे ॾसियूं तंहिं ॻाल्हियूं, इन ते तव्हांखे अजब थो लॻे त छा हिते को फ़रिश्तो अचे छा तव्हांखे इहा ॻाल्हि चवणु, या को वॾो देव अचे कोह काफ़ मां, आऊं आहियां। तव्हांखे इन ते थो अजब लॻे त मां तव्हां मज़ा ई हिकिड़ो आहियां। वज़कुरू इज़ जालकुम खुलफ़ा मिन बाद क़ौम नूह, ऐं जॾहिं नूह अलैहिस्सलाम क़ौम तबाह थी वई त पोइ वरी तव्हांखे उनजी जाइ ते नई सही पैदा कयईं, वरी ॿार ॼमिया, तव्हां वॾा थी आहियो। वज़ादकुम फिल ख़ल्क़ बसतता, ऐं पोइ तव्हांखे जेको आहे सो उनजे गादियुनि ते विहारियईं, तव्हांखे पैसो ॾिनई, ॿनियूं ॿारहा, अमीर थियो। फ़ज़कुरू अला अलाह, अलाह जूं नेमतूं यादि कयो, लअल्लकुम तिफ़लून, त जीअं तव्हांखे अलाह अञा ॾियईं तव्हां छुटी वञो अलाह खां। तंहिं ते चिड़ी पिया, चवनि था कालो जे तिनाल नअबुदुल्लाह वहदहू, चई हा असांखे तो चई त सिर्फ़ु हिकु अलाह खे घुरूं
ऐं असांजो पीर थियो वेठा आहियूं, पोइ असां मोलनि जा बोता ठाहिया आहिनि, ईअं आहिनि, ऐं इन्हनि ते असांखे ॾोकड़ था कमायूं, त बसि अलाह अकेले खे घुरूं, पोइ इन ते त पेती किथे रखंदासीं। हिन में पेतीअ जो लफ़्ज़ु कोन्हे, पर मां सम्झायां थो त तूं जो चईं थो कालो जेतना ले नअबुदुल्लाह वहदहू, त असीं अलाह हिकिड़े खां सभु कुझु घुरूं, उहा नज़र ऐं छॾे ॾियूं मां कान याबुद आबाउना, हे जो असांजे वॾनि ॾाॾनि ऐं असांजे बुज़ुर्गनि हे जेको सिस्टम ठाहे विया आहिनि, असांखे पीर करे विया आहिनि, उहे छॾे ॾियूं, हिकिड़े अलाह खां घुरूं। पोइ हिकिड़े अलाह खां माण्हुनि खे चवंदासीं त पेती किथे रखूं। फातिना बेमा तइदुना इन कुंत मिन सादिकीन, तंहिं करे असां पंहिंजे हथ सां इहो रिज़्क़ कोन विञाईंदासीं। जेकॾहिं को अॻियां नूह अलैहिस्सलाम अज़ाब ॾिनो न, जेके तो वटि बि अहिड़ो पावर आहे, फातिना बेमा तइदुना, जेको ड्रेजारी थो आण, इन कुंत मिन सादिकीन, जो तूं सचो आहीं। ऐं हे ईअं रखियो वेठा, पथरनि जा बोता ठाहियो, पर इहे सभई अलाह जे वलियुनि जा हुआ। कंहिंजो बि हिंदुनि जो बि जेको बि मूर्ति आहे, कंहिं न कंहिं हुनजे बुज़ुर्ग जी आहे, इहा मूर्ति रुॻो पथर जी न आहे। ऐं उहो हिंदू त इंटेलिजेंट क़ौम आहे न, साइंटिस्ट आहिनि, उहे त चवनि था त असां हिन मूर्तीअ खे कोन था पूॼूं, चरिया छो थिया हो। मूर्ति इज़ लाइक अ कम्यूनिकेशन इक्विपमेंट, इहा उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ु पहुचाए थी जेको भॻवान सां जन्नत में वेठो आहे। तव्हां त पंहिंजे बुज़ुर्गनि खे सॼो था, त तव्हां वटि न मोबाइल आहे न का मूर्ति आहे, उहा आवाज़ु कीअं सते आसमान ते पहुचंदो तव्हांजो। असां त सते आसमान ते आवाज़ु पहुचाइण लाइ इहा इक्विपमेंट रखियो आहे, असांखे बुज़ुर्गनि ॾसियो आहे। तंहिंजे करे का बि क़ौम पथर खे कान पूॼींदी आहे, उहा कंहिं न कंहिं शइ उन बुज़ुर्ग जी शिकिल ते, या वरी चंड खे पूॼे सघनि था, त अलाह आवाज़ गंगा खे पूॼे सघनि था। इन जा सबबनि शायदि अॻिते मां ॿुधाईंदुसां त इहो पाणीअ खे पूॼण जो रवाजु कहिड़े नबीअ वटां आयो। तंहिं ते चई त जेकॾहिं तव्हांजो इहो ज़िदु आहे पको, काल कद वका अलेकुम रबकुम रिजसुन व ग़ज़बुन, चई पोइ नथा मुड़ो, त हाणे अलाह वटां अज़ाब में ॾमर लाज़िम थियो आहे तव्हांजे मथां। ऐं बाक़ी तव्हां अतुजादिलूननी फी अस्माए समयतुम अंतु आबाकुम मान अल्लाह बे सुल्तान, चई बाक़ी हथ जा नाला रखिया अथव, गंज बख़्श, गौस पाक, इहे सभु अलाह जा नाला हथ जा ठोके रखिया अथव, जंहिंजो अलाह क़ुर में तव्हांखे इजाज़ ई कान्हे फंतज़िरू। बाक़ी हाणे उहो जेको अज़ाब अचिणो आहे उनजो तव्हां इंतज़ारु कयो। इनी मां को मिनल मुंतज़िर, मां बि इंतज़ारु थो कयां, मुंहिंजे हथ में त कोन्हे त अज़ाब मोकिलियां, लेकिन अलाह इंडिकेट त कयो आहे, त पोइ मां कोन छॾींदुसां। पोइ जॾहिं अज़ाब आयो त अलाह ताला फरमाए थो अंजई नाहू वल्लज़ीन माहू बिरहमतिन मिन्ना, पोइ अलाह ताला चयो उन अज़ाब मां इन्हीअ खे, इन अलाह जे रसूल खे ऐं उन सां गॾु जेके विया उन्हनि खे बचायोसीं। कताना दाबर लज़ीन कज़बू बि आयातना, जेके इन क़ुर खे न पिए मञनि, माना उन ज़माने जे क़ुर खे, अॼु बि ईअं थो चवां, उन्हनि जो असीं पाड़ूं कटे छॾियूं। वमा कानू मोमिन, इहे हिन खे मञण वारा ई कोन। पढ़नि था क़ुर, रमज़ान शरीफ़ आहे, कोई माना सां पढ़ो न, अरब त कोन्हे तव्हां। ऐं मां तव्हांखे ॿुधायो आहे केतिरा ॾसियो, तव्हां त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी माना सां पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे, जेको बिना सम्झे थो। मां विचां खोलियो आहे न क़ुर, छा थो चए रब साईं, अलाह जो कसम त बेशक असां तोखां अॻु, माना नबी करीम सलाह खां अॻु मुख़्तलिफ़ जमाने रसूल मोकिलिया, पोइ उन्हनि खे शैतान सन कम चङा करे ॾेखारिया, माना जेको शिरकूं कंदा, शैतान चवंदा इहो भलो था कयो, ऐं पोइ उहो ई अॼु उन्हनि जो दोस्त आहे, उन्हनि लाइ दर्दनाक कंदा। हाणे वरी तव्हांजो उहो शैतान दोस्त थी वियो आहे जो कमु तव्हां खां कराए, उन लाइ दर्दनाक कंदा। हाणे हिन में कहिड़ी फारसी आहे जेको इहो वीचारो बकरार कोन सम्झंदो, मां छा थो चवांसि। वरी उन खां पोइ तबाह थी विया, वरी कुझु अरसे खां पोइ अलाह त रसूल मोकिले थो पियो, मोकिलींदो रहंदो, लेकिन असांजो नबी करीम आख़िरी नबी आहे। छाजे करे? इन्हीअ जे करे त हीउ जेको क़ुर जेको हुनजो मौज़ू आहे, इन्हीअ में हाणे फेर फार नथी थी सघे, त इन करे रसूल जी ज़रूरत ई कान्हे का। अॻियनि क़ौमुनि जे पैगम्बरनि जो जेको मैसेज हूंदो रिटन में कोन थींदो, 8, 10, 15 सालनि में 2-3 हाफ़िज़ हूंदा, वरी मरी वेंदा, त वरी ख़तमु थी वियो, ऐं पोइ वरी लॻी वेंदा शिरक में। त हिन वक़्तु ही असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिमुन नबीन इन लाइ आहे त हीउ क़ुर क़यामत ताईं तब्दील न थींदो। हाणे अलाह खे ज़रूरत ई न आहे त को नओं क़ुर मोकिले, छो त हीउ साइंस खे बि कवर थो करे, ऐं हिन जूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जो इंसानु हैरान थी थो वञे। उन खां पोइ सालेह अलैहिस्सलाम मोकिलियईं समूद जी क़ौम ॾे, काल या क़ौम इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैर, चए थो सिर्फ़ु अलाह खां घुरो, अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे पावर कोन्हे तव्हांखे ॾियण लाइ। ऐं कद जात हूं बयनतुम रब्बिकुम, मां तव्हां वटि अलाह जे तरफ़ां
मौज़ो बांधो आहे। कहिड़ो मौज़ो आहे? हाज़ी नाक़तुल्लाह लकुम आया, ही ॾाची अलाह जे तरफ़ां तव्हां निशानी आहे। फ़ज़रू आहे ताकुल फिल अर्दिल्ला, हिन खे छॾे ॾियो त अलाह जे रस्ते में घुमे फिरे खाए। वला तमसू आहे बेसूए, ऐं तव्हां इन्हीअ खे ईज़ा न पहुचायो, जे पहुचाईंदो फ़या ख़ुज़कुम अज़ाबुन अलीम, पोइ तव्हांखे अज़ाब ईंदो। ऐं चवे थो त आद जी क़ौम खां पोइ ॼण की थियो त वरी तव्हांखे अलाह ताला इज़ जालकुम ख़ुल्फ़ा मिन बाद आदियूं व बवाकुम फिल अर्द, पोइ तव्हां वरी नई जनरेशन आहियो, उन ई इलाइक़े में पंहिंजा घर ठाहियो, त खिज़ून मिन सुहूलिहा कुसूरा, ऐं तव्हां हिते जेके से महल ठाहिया आहिनि। व तन तूनल जिबाल बुई, त वरी घरनि में पहाड़नि में अंदरि वञी घर ठाहियो था। त पोइ अलाह जे नेमतुनि खे यादि कयो न, ऐं ज़मीन में फ़साद न कयो, कूड़ त न कयो, ठगी न कयो। त इन्हनि जेके वरी सरदार साम्हूं अची वेंदा, विढ़नि सरदार था, पीर इहे जेके उन ज़माने जा। कालल मलाउल्लज़ीन इस्तकबरू मिन क़ौमी, उहे जेके तकबुर कंदा ऐं हथ हीअं करे हलंदा ऐं टेगर कंदा, लिल्लज़ी नस्तुदिफ़ू, त उन्हनि खे जेके हिन जा मुरीद हुआ ऐं कमज़ोर हुआ, उन्हनि खे पिया चवनि अतालमून अन सालिहन मुरसलुम रबी, चरिया थिया हो छा? हिन असांजे निज़ाम ते हलो, तव्हांखे किथे लिखियो, किथां तव्हां कहिड़ी पक आहे त साले अलैहिस्सलाम अलाह जो रसूल आहे? ऐं चईंसि कालू इन्ना बिमा उर्सिल बिही मोमिनून, त उन्हनि मां किन चयो त न असां जेको आहे सो इन्हीअ खे जेको बि शरीयत असां उनखे मोकिलियो आहे तंहिं ते असीं ईमान आणींदड़ आहियूं। ऐं हे अचे थो त जॾहिं हिन नबीअ जो चयो न मरतनि, त पोइ आसमान मां रोड विथ थंडर बोल्ट्स फॉलोड बाय सीवियर अर्थक्वेक्स that violently shook the lands, destroying the entire tribe its homeland. माना बारिशूं वसियूं, ज़िलज़िला आया, ऐं इहो सॼो थी वियो। तंहिं ते करे काल लज़ीन इस्तकबरू, पोइ इहे जेके वॾा तकबर वारा उन्हनि जा सरदार ऐं पीर हुआ, इन्ना बिल्लज़ी आमंतु बि काफ़िरून, त उन्हनि जेके मोमिन ॿ टे उन ते हलनि पिया, चई तव्हां जेको ईमान आंदो आहे न, असीं उनखे नथा मञूं। तंहिं करे इहा ॾाची ॿाची छाजी ॾाची? फ़करू नाक़तनि, पकिड़े ॾाचीअ जा हेठां पेर कटे छॾियऊं। वकालू या साले, चई साले हाणे तोखे जेको करिणो आहे कर, तुंहिंजी ॾाची कटी अथऊं। हाणे हीअ थोरो स्टोरीज़ ऑफ द प्रॉफिट, इहा हिकिड़ी ॾाचीअ जी हिकिड़ी इहा तस्वीर आहे जेका आइडिया ॾियण जे लाइ। पर मां किथे बि कंहिं तस्वीर में कंहिं बि अलाह जे नबी ऐं रसूल जी शिकिल न ॾेखारी आहे, नाहे उन में, सिर्फ़ु इन माहौल ॾेखारियल आहे। पोइ छा थियो? फ़अख़ज़तुहुम रजफ़त, पोइ अचे ज़िलज़िले पकड़ियनि ऐं उते घरनि में ई किरी पिया, ऐं पोइ पंहिंजो हज़रत सालेह अलैहिस्सलाम जेको आहे सो उहो बची वियो, उहो त ज़ाहिर आहे। पोइ फ़तवल्ला अनहुम, पोइ उहो इलाइक़ो छॾियईं ऐं उन्हनि जे लाशनि ऐं किरश थियल उनजे जिस्मनि खे ॾिसी चयईं काल या क़ौमी लक़द अबलग़्तुकुम रिसालात रब्बी, चई त हाणे मां छा कयां, आऊं त तव्हांखे अलाह जो पैगाम पहुचायो, नसहत लकुम, तव्हांखे सम्झायमि, वलाकिन ला तुहिब्बून नासिन, तव्हां त नसीहत करण खे दोस्ती नथा सम्झो। हे जो क़ुर मां ॿुधायूं था न, त इन ते चिड़ था कनि, माना तव्हांखे नसीहत कंदड़ वारनि सां चिड़ आहे। ऐं पोइ इहे जेके साले जी क़ौम पहाड़नि में घर ठाहींदी, जेकी अञा ताईं मौजूदु आहिनि, जेके माण्हू घुमणु वञनि था। उन खां पोइ वरी एक तबाह थी आहे, वरी अलाह ताला वरी ॿी क़ौम आबाद कई इन्हनि जायुनि में, ॿियनि जायुनि ते, ऐं उहो पोइ लूत अलैहिस्सलाम आयो। पोइ लूतन इज़ काल क़ौम ई, चई त जेको आहे सो तव्हां ॾाढी बुराई था कयो, ऐं अव्हां अहिड़ी बेहयाई छो कंदा आहियो जो अव्हां खां अॻु सारे जहान जे माण्हुनि मां कंहिं बि न कई, जो अवी ज़ालुनि खे छॾे मुड़ुसनि ॾांहुं शहवत सां था वञो। भल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, बल्कि तव्हां त हद खां लंघंदड़ आहियो। त संदसि क़ौम जी वर्दी छा हुई? वमा कान जवाब क़ौमी, त चए थी त कढो लूत अलैहिस्सलाम खे हिन इलाइक़े मां, इन मुनासियत तहरुन, हे वरी वॾो पाक थो थिए माण्हुनि खे करे। अंजईनाहु अहलहु इला इमरातहु, पोइ अलाह ताला नूह अलैहिस्सलाम खे ऐं उन सां गॾु जेके ॿिया उनजा मोमिन हुआ उन्हनि खे बचायोसीं, सवाइ उनजी हिकिड़ी घरवारीअ खे, कानत मिनल गाबरीन, जेका पोइ ते रहलनि मां थी, उहा तबाह थी वई। छा कयो? कहिड़ी सज़ा मिलनि? अमतरना अलैहि मतरन, मतिलबु पहाड़नि जो पथरनि जो मींहुं वसायोसीं। फंज़ुर कैफ़ कान आक़िबतुल मुजरिमीन, त ॾिसो त मुजुर्मनि जी पछाड़ी कीअं थी थिए।
वरी इला मदन अख़ाम शुएबन, वरी ॿिए इलाइक़े में शुएब अलैहिस्सलाम मोकिलियईं। ऐं छा थो चवनि? साॻी ॻाल्हि। काल या क़ौम मेबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरी, हिकिड़े अलाह खां घुरो, अलाह खां सवाइ तव्हांजो केरु बि अघु कोन जेको सो वराईंदो, कंहिंखे पावर कोन्हे कोन था सॾ ॿुधनि तव्हांजा। नेक माण्हू जन्नत में वेठा आहिनि, किथां ॿुधंदा तव्हांखे? वरी जेकॾहिं ॿुधंदा त हुनजी प्रॉपर्टी कान्हे, तव्हांखे किथां खणी ॾींदा अलाह साईं जी शइ? न कयो इहो कमु, हाणे बि इन सिलसिलो हले पियो थो। चए थो कद जात बैनतुम मिन रब्बिकुम, बाक़ी मां चिटियूं निशानियूं खणी आहियां, ज़रूरु कुझु न कुझु उन्हनि ॾेखारियो हूंदो, पर चई त तव्हांखे हिकिड़ो कमु करणो, औफुल कईल वल मीज़ान। ॿियो त मां ॾिठो आहे त तव्हां ठगी ॾाढी था कयो वापार में, ताराज़ीअ में बि कांड था हणो ऐं तोर में बि ग़लती था कयो। वला तफ़ुज़ नास अशियाहुम, माण्हुनि जूं शयूं घटि न कयो। वला तुफ़सीदू फिल अर्द बाद इस्लाहा, जेकॾहिं मुल्क में को सुधारो अचे उनखां पोइ ख़राबु न कयो शयुनि खे। ज़ालिकुम ख़ैरुन लकुम इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं अमी मोमिन आहे त इहो तव्हांजा भलो आहे त भई ठगी न कयो। माना जेको कणिक में आली कणिक मिलाइण मोकिलींदा आहिनि त तोर में वधे, पाणी विझी छॾींदा बोरियुनि में, अहिड़ा क़िस्म जो तव्हां ठगियूं न कयो। गिह जेको आहे उन मिलावट कंदा, हे छा था कनि माण्हू? ख़ुदा जो ॾोह थिए हिननि खे, हे आहे जेको न। तंहिंजे करे जेको सुन दुआ घुरी त रबना बैनना व बैनल क़ौमिना बिल हक़ व अंत ख़ैरुल फातिहीन। चई अलाह साईं, अहिड़नि ज़ालिमनि सां, ठगनि सां, अहिड़नि वापारियुनि, बदनाम वापारी ऐं जेके आहिनि से ठग वापारी, इन्हनि खां असांखे बचाए। हीउ अचे थो जेको हुन में पथर ते लिखियलु आहे, प्रॉफिट शुएब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज्ड हिज पीपुल टू बी फेयर एंड जस्ट इन देयर बिज़नेस, माना बिज़नेस में ईमानदारी कयो, डीलिंग्स, एंड टू अर्न देयर लिविंग ऑनेस्टली, हलाल खाओ, हलाल कमायो। हीउ पथर ते लिखियलु आहे। ऐं छा हो? शुएब अलैहिस्सलाम 6 ॻाल्हियुनि ते इस्लाह जी कोशिशि कई। पहिरीं त मदियन में आयो ऐं बिज़नेस में जेका ठगी पिया कनि उन खां रोकियईं, ऐं ॿियो बुरायूं ख़तमु कयो, टियों, पर उन्हनि जेको आहे सो जवाबु ॾेई छॾियो। पोइ वार्निंग ॾिनई 5 दफ़ो, पोइ अलाह ताला खे तबाह करे छॾियो। ऐं इहो अचे थो त तव्हां चए थो त अचे तव्हां रस्तनि ते चौकनि ते वेहो था ऐं पोइ अलाह जे रस्ते खां माण्हुनि खे रोक कयो था जेके अलाह खे मञीनि था, ऐं तव्हां वरी उन में अटकल था कयो। तबग़ून हा एवजा, माना ईअं वकड़ हणी छॾणु। अलाह जेकॾहिं क़ुर में का सिधी ॻाल्हि, मिसाल त हाणे मां विचां थो खोलियां, हाणे मां विचां इहा ई थी निकिरी, मां छा कयां? चए थो ऐं अलाह खां सवाइ अहिड़ी शइ खे पूॼींदा जंहिं लाइ अलाह का सनद न लाथी आहे, ऐं अहिड़ी शइ खे जंहिंखे केरु ख़बर न आहे, ऐं ज़ालिमनि जो को मददगार। हाणे चिटी ॻाल्हि आहे न, हाणे हिन में हणंदा अकुल, बाबा फलाणे बुज़ुर्ग ख़्वाबु लधो त इहो कमु थिए थो, इहो हयनि अंदरि, इहो थो ॻाल्हि करे। तबग़ून हा एवजा, ऐं हुन में ॾिंगाई था विझनि, या ॾिंगाई विधनि हिन में। हालांकि क़ुर सिधो आहे, रियाद करियो जॾहिं बि थोरा हुयो तॾहिं अव्हां खे वधाई, ऐं ॾिसो त फ़साद विझण जी पछाड़ी कहिड़ी बुछड़ी थी, ॿियनि क़ौमुनि जो मिसाल आहे। पोइ जॾहिं अव्हां मां हिकु टोली उनखे मञियो आहे जंहिंसां मोकिलियो वियो आहियां, त ॿी टोली न मञियो आहे, हिकिड़े हिन जा साहबी थी विया, ॿिया न पिया वञनि, बाक़ी नथा मुड़ो त पोइ सबुरु कयो, अलाह तव्हांजे विच में फ़ैसिलो कंदो, उहो ख़ैरुल हाकिमीन, उहो चङो हुकुम कंदड़, इंतज़ारु कयो, माना कुझु न कुझु अज़ाब ईंदो। कालल मलाउ लज़ीन अस्तकबरू मिन क़ौमी, ऐं उहे सरदार जेके टेगर कंदा हुआ, पाण खे ऊची ज़ात सम्झंदा हुआ, ॿियनि खे हक़ीर सम्झंदा हुआ, कीड़ा मकोड़ा सम्झंदा, इन जी ॻाल्हि थो करे। छा ॾिसो छा थो चए, कालल मलाउ माना सरदार, अलज़ीन अस्तकबरू जेके तकबुर कंदा हुआ, माना असां ऊचा आहियूं, असांजी ज़ात ऊची आहे, ॿिया सभु कीड़ा मकोड़ा आहिनि। मिन क़ौमी ही, उन्हनि जे क़ौम मां चयुसि ॿुध असां वटि आहे पावर, लनुख़रिजन्नक या शुएब वल्लज़ीन आमनू मअक मिन क़रयतिना, चए थो त पंहिंजे या त तोखे लोधे कढंदासीं हितां ई जेके तुंहिंजा साहब या तुंहिंजे ईमान में आहिनि, औ लतऊदुन्न फी मिलतना, या त तूं असांजे सिस्टम में वापसि अची वञ। त चवण जो काल अवलव कुना कारहीन, त चयूं त पोइ असीं खणी हिनखे तव्हांजे सिस्टम खे बुछड़ो सम्झूं, तॾहिं बि तव्हांजे सिस्टम में मोटी अचूं। चए थो त जेकॾहिं हलो तव्हांजे चवण ते असीं तव्हांजे निज़ाम में ओड़ा थी वञूं, पोइ कद इफ़्तरईना अलाह कज़बा, पोइ माना हिन खां अॻु असां अलाह ते कूड़ पे ठाहियो, असांखे अलाह कोन्ह चयो आहे त असीं तव्हांखे सुधारियूं। इन उदना फी मिलत कुम बाद नजान अलाह मिना, असीं जेकॾहिं मोटी तव्हांजे हिन सिस्टम में मिलत में तव्हां वारा ई कमु कयूं, जॾहिं की अलाह असांखे सम्झ ॾेई इन बुराईअ खां असांखे अलाह बचायो आहे,
वमा यकून लना अन नऊद फिया, तंहिंजे करे सवाल ई नथो पैदा थिए जो असीं तव्हांजे हिन मिलत में वापसि अचूं, इला ऐं यशा अल्लाह रब्बुना, बाक़ी असां रब जी जेका मर्ज़ी आहे करे असां सां। छो त वसिय रब्बुना कुल शइ इल्मु आहे, छो त अलाह त सॼो नोट करे पिए थो न, अलाह वटि हर शइ जो इल्मु आहे। हाणे ॾिसूं त अलाह छा थो फ़ैसिलो करे। बाक़ी अलाह तवकल न, असां बाक़ी तवकल अलाह ते रखी आहे। रब नफ़ ते बेन नाम बेन क़ौमिना बिल हक़, अलाह साईं असां अर्ज़ु था कयूं त जेकॾहिं हीअ ॻाल्हि चवनि था असां नथा मञूं, हाणे असांजो हुन में फ़ैसिलो कर, अंत ख़ैरुल फ़ातिरीन, तोखां वधीक बहितर फ़ैसिलो केरु कंदो। त वरी इहे जेके पीर ऐं सरदार हुआ उहो हिननि जे क़ौम खे पिया चवनि, कालल मलउ लज़ीन कफ़रू मिन क़ौमी, चवणु लॻनि लनितबातुम शुएबा, चढ़ी चरियो शुएब अलैहिस्सलाम जे चवण ते हलंदव, इन्नकुम इज़न लख़ासिरून, त तव्हां नुक़सान में वेंदव। किथां तव्हां कमाईंदव जॾहिं तव्हां कान न ॿधंदव, तव्हां माण्हुनि सां ठगी न कंदव, गेह में मिलावट न कंदव, इहे शयूं न कंदव, त तव्हां नुक़सान वारा थींदव, किथां कमाईंदव। पोइ अलाह ताला फरमाए थो, पोइ उन्हनि खे ज़िलज़िले जे अर्ज़ाब वरितो ऐं पंहिंजे गोॾनि भर किरी मरी पिया। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। त शुएब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पे कईसीं, जॾहिं हुन चयो न वरितो त पोइ अलाह ताला सूरह एराफ़ जी आयत नंबर 91 में चए थो, फ़अख़ज़तहुमुर रजफ़तु, पोइ अची हिननि खे ज़िलज़िले पकड़ियो, फ़अस्बहू फ़ी दारिहिम जासिमीन, पोइ पंहिंजे जायुनि में गोॾनि भर किरी मरी पिया। ऐं अलाह अॻिते चए थो त जिन शुएब अलैहिस्सलाम खे कूड़ो भायोसीं, ॼण कुननि ॻोठनि में रहिया ई कोन हुआ। जिन शुएब खे कूड़ो भायां सो नुक़सान वारा थी विया। पोइ जॾहिं हू मरी विया त पोइ फ़तवल्ला अनहुम, पोइ उनखां मुंहुं मोड़ियईं, वकाल या क़ौमी, ए मुंहिंजी क़ौम, लक़द अबलग़्तुकुम रिसालात रब्बी, मां त पूरो ज़ोर लाथो, मूं तव्हां ताईं अलाह जी पैगाम पहुचायो। नसहत लकुम, तव्हांखे ॾाढे प्यार मोहबत सां मिटी माइटी जा वास्ता ॾेई तव्हांखे नसीहत कयमि। कैफ़ असा अला क़ौमिल काफ़िरीन, बाक़ी हाणे मरी विया हो, इन्हनि ते अफ़सोस कहिड़ो कजे, नथा कयो। हे मां ॾिसो, मां हे पहिरियों दफ़ो आहे जो मां तव्हांखे तर्जुमो साम्हूं लॻायो आहे पंहिंजे स्लाइड में। अॼु ताईं जेके मूं दर्ज़ कया आहिनि डायरेक्ट अरबीअ मां तव्हांखे तर्जुमो ॿुधाईंदुसि, लेकिन मां इन लाइ ई लॻायो आहे त जीअं तव्हांखे ख़ुशी थिए त जेको ही तर्जुमो तव्हांजे अखियुनि जा, मां इन ई तर्जुमे मां लफ़्ज़ मिठा करे सवला करे तव्हांखे सम्झायां थो पंहिंजी सिंधी ॿोलीअ में, इन तर्जुमे खां ॿाहिरि मां कोन थो वञा। तंहिंजे करे पोइ उन खां पोइ चए थो, पोइ उन खां पोइ असां पैगंबर मोकिलींदा रहियासीं। वमा अरसलना फ़ी क़रयतिन में नबीन, पोइ जॾहिं बि असांखे नबी उन्हनि ॾे मोकिलिया, इला अख़ज़ना अहला बिल बासाए व दर्राए लअल्लहुम यतदर्रुन, पोइ उन्हनि खे मां सुधारण ख़ातिर तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं त मन जेके आहिनि आजिज़ी कनि ऐं सुधरनि। सुम बदलना मकान सय्यतल हसना, ऐं पोइ हुननि खे ॾुख जे जाइ ते सुख मटाए ॾिनोसीं जेसि ताईं आसूदा थिया। वकालू कद मसन आबाना दरा व सरा, पोइ चवनि था त असांजे अॿनि ॾाॾनि खे तकलीफ़ आयूं पर असां त हाणे सुख में आहियूं। फ़ाख़ज़ना बग़दतन, पोइ न सुधरिया त वरी इन सुख ॾियण खां पोइ बि असां हिनखे ओचितो पकड़ियो। वहम ला यशऊरून, जो उन्हनि खे बेख़बरी हुई। वलउ उन अहलल क़ुरा आमनू, अलाह थो चए असांखे थो चवे उन्हनि खे, ए हाणी क़ौमनि वारा, काश उहे बि जेकॾहिं ईमान आणनि हा, वतक़ऊ, अलाह जी परहेज़गार बणिजनि हा, लफ़तहना अलैहिम बरकात मिन समाए वल अर्द, त आऊं तव्हांखे हिते रिज़्क़ वधाए ॾियां हा, बरकतूं ॾियां हा, अमुन अमान ॾियां हा, धाड़ा कोन थियनि हा, अॻुवा कोन थींदा। इहो ख़तमु कयो, सिर्फ़ु अलाह ॾे वञो, अलाह खां ॿियनि खां न घुरो। त अलाह चए थो मां अमुन ॾींदोसांव, ते शिरक कंदव कोन मिलंदव अमुन। वलाकिन कज़बू, पोइ इन्हनि इहा ॻाल्हि खे कूड़ो भायो, जे अॼु बि कूड़ो भायूं था। फ़ख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ तंहिं जेको कयनि उन सबबु मां पोइ पकड़ियोसीं, ऐं हाणे बि पकड़ींदो, ऐं पकड़ियो वेठो आहे। अफ़ अमिन अहलल क़ुरा ऐं यातियूं बासुना बयातूं नाइमुन, चए थो छा तव्हांखे ख़ौफ़ नथो थिए त रातो राति अलाह जो को अज़ाब अची वञे, तव्हां सुता पिया हुजो, इहो बि तव्हांखे परवाह कान थी थिए। हे क़ुर थो चवे त ओचितो को सुते तव्हांखे अहिड़ो अज़ाब अचे या जायूं किरी पवनि या ज़िलज़िलो अचे, अलाए छा थिए, ऐं तव्हां सुता पिया हुजो, हिते तव्हांखे पकड़े।
अब अमिन अहल क़ुरा यातियूं बासुना दुहूं यलबून, ऐं या वरी मां ॾींहं जो अज़ाब ॾियां तव्हां वेठा क्रिकेट खेॾो ऐं फुटबॉल खेॾो ऐं रांदियूं खेॾो तासूं खेॾो ऐं घुमो फिरो। हिन में इहे क्रिकेट जो त कोन्हे पर मक़सदु इहो आहे न, हलो मां तर्जुमो तव्हां ॿुधां थो। या ॻोठनि वारा छो बेभवा थिया आहिनि जो असांजो अज़ाब ॾींहं चढ़े महल वटि न अचे ऐं रांदि में मशगूल हुजनि। इन जो मां तर्जुमो ईअं थो कयां न त तव्हां मस्तियुनि में वेठा हुजो ऐं ओचितो अचे, अलाह नथो आणे सघे अज़ाब ॾींहं जो। अफ़ अमीनू मकर अलाह, त अलाह जी प्लानिन खां तव्हां बेभवा थी विया आहियो, तव्हां ख़ौफ़ ई नथो थिए त अलाह का बि प्लानिंग करे सघे थो। फला यामन मकर अलाह इल्लल क़ौमुल ख़ासिरून, अलाह ताला जे इन अज़ाब जी प्लानिंग खां जेको आहे सो इन रिथ खां को ॿियो बेभव न थींदो आहे जेको सवाइ उन जे जेके खसारे वारी क़ौम आहे, जेका पाण खे माराइण थी चाहे। अवलम यहद लिल्लज़ीन यरसूनल अर्द मिन बाद अहलहा, चए थो त हे तव्हां हींअर जिन प्रॉपर्टीज़ में वेठा आहियो इन में तव्हां खां अॻु में क़ौमूं हुयूं जेके तबाह थी वियूं, त छा तव्हांखे एतिरो बि अकुलु कोन थो अचे त जेके तव्हां रहिया पिया हो इहे इलाइक़ा अॻु में ॿियनि माण्हुनि जा हुआ। अन लव नशा असबना हुम बि ज़ुनूबिम, ऐं अॼु अलाह जेकॾहिं अलाह चयो असीं घुरूं त खेनि सननि गुनाहनि सबबु सज़ा ॾियूं तव्हांखे बि ॾियूं, ऐं सज़ा ॾियण खां अॻु में न तब अला कुलूब हिम, इन्हनि दिलनि खे अहिड़ो मां सख़्तु कयां फम ला यसमऊं जो क़ुर ई कोन ॿुधंदा। जेके माण्हू हिन वक़्तु हिनखे सम्झी नथा पढ़नि उहा स्टेज 1 अची वई आहे त अलाह थो चए त मां नतब अला कुलूब हिम, हाणे तर्जुमो भला हलो मां सिंधीअ मां थो कयां, ऐं सदन दिलयुनि ते मुहर हयईं इन खां जंहिं करे नथा ॿुधनि। माना हींअर असां ते मोहर लॻी वई आहे। घणा माण्हू आहिनि जो हिन रमज़ान शरीफ़ में क़ुर खे सम्झी पढ़नि था, 10% 5%, त पोइ 90 ऐं 95% ते मुहर लॻी वई आहे त इहो अलाह इहा ई ॻाल्हि हिते थो करे। तिलकल क़ुरा नकुस अलैक मिन अंबाहा, चए थो हे जेके हींअर ॻाल्हियूं ॿुधियूं अथव मुख़्तलिफ़ क़ौमुनि जूं, ए पैगंबर ॻोठ आहिनि जिन जूं ख़बरूं तोखे बयानु करियूं था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह थो चए थो की क़ुर में ॾिसूं था। लक जात रुसुल बिल बैनात, इहे रसूल उन्हनि वटि आया ऐं बाक़ाइदे अहिड़ा मौज़ा खणी आया जेके उन ज़माने में मुमकिन ई न हो अहिड़ो मौज़ो ॾेखारणु। फमा कानू लियोमिनू बिमा कज़बू मिन क़बुल, तंहिंजे करे जीअं अॻियनि क़ौमुनि बि इन्हनि मौज़नि खे कूड़ो भायो, अलाह जे रसूलनि जी तइलीम खे कूड़ो भायो ऐं कॾहिं बि न मञीदा। कज़ालिक यतब अलाह अला कुलूबिल काफ़िरीन, पोइ काफ़रनि जे दिलि ते ईअं ई मुहर हणंदो आहे न। अलाह फरमाए थो वमा वजदना लि अक्सर मिन अहदिन, चए थो त मंझाउनि घणनि अंजाम पाड़ींदड़नि न ॾिठोसीं त पंहिंजो अंजाम पाड़ीनि था। यूं वजदना अक्सर फ़ासिकीन, ऐं मंझाउनि मां घणा जेके बेदीन हुआ। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त जॾहिं इहे सभु थी विया त पोइ सुम बासना में बाद मूसा बि आया त न इला फ़िरौन मलाही, त पोइ मूसा अलैहिस्सलाम खे कुझु निशानियूं ॾेई फ़िरौन ऐं उन सरदारनि ॾे मोकिलियईं। फ़ज़लमू बिहा, पर उन्हनि बि इन्हनि निशानियुनि ते आयतुनि ते ज़ुल्म कयो, जीअं असां क़ुर सां ज़ुल्म था कयूं। असां क़ुर खे पढ़ूं कोन था, इनखे सम्झूं कोन था त हीअ क़ुर जे आयतुनि सां ज़ुल्म था कयूं। फ़नज़ुर कैफ़ कान आक़िबतुल मुफ़्सिदीन, पोइ तव्हां हिस्ट्री ॾिसो त अहिड़नि माण्हुनि जी पछाड़ी केॾी बुछड़ी थी आहे, छा असां बि उन जे लाइ इंतज़ार में वेठा आहियूं। बकाल मूसा या फ़िरौन, फ़िरौन खे चयईं त फ़िरौन आउं जहान जे पालणहार जो पैगंबर आहियां, रसूल आहियां, ऐं मां हिन ॻाल्हि ते क़ाइमु आहियां त अलाह ते सच खां सवाइ के कीन चवां। हक़ीक़ुन अला अलाह अकूल अलाह इल हक़, माना मां इन ॻाल्हि ते 100% क़ाइमु आहियां त मां अलाह ते का बि ॻाल्हि सच खां सवाइ कोन चवां। ऐं मां कद जेतुकुम, ऐं मां अलाह वटां आंदा आहिनि बि बईनत में रबिकुम, कुझु मौजज़ा, ऐं इन जे बदिले में मां चाहियां थो तव्हांखे त अरसिल माईअ बनी इसराईल, त हिकिड़ो वॾो ग्रुप तुंहिंजे क़ौम जो जेको आहे उहो तो ग़ुलाम करे रखियो आहे, इहे इन्हनि खे आज़ादु कर, इन्हनि खे मां वठी वञणु चाहियां थो। त फ़िरौन तूं चएसि त अच्छा काल इन कुन त जेत बिल आयतनि, चई थो त तो वटि के निशानियूं के मौज़ा आहिनि, फात बिहा इन कुन तुम साथ ॾेखार त सही न, जेकॾहिं सचो आई कहिड़ी कई अथई। सो छा कयो मूसा अलका असा, लठ हिकिड़ी हथ में सो उछलाई, जीअं उछलाई त वॾो नांग वासी नांग थी पियो। वरी पंहिंजो हथु ईअं बगल मां ॿाहिरि कढियईं त सफ़ा जीअं बल्ब ॿरंदो आहे न, वाइट बल्ब ईअं ॿरे पियो। त जेके सरदार वेठा हुआ वज़ीर उन्हनि खिली चयो त
चवणु लॻा त हीउ पको बाबा जादूगर थी आयो आहे, जादू करे आयो आहे, पहिरीं असां वटि नंढो थी वॾो थियो, हिते माण्हू मारे असांखां भॼी वियो, हाणे वरी जादूगर थी आयो आहे। ऐं पोइ फिरोन चयो त चाहे छा थो? चई साईं हीउ चाहे थो युरीद ऐं युख़्रिजकुम मिन अर्दिकुम, हीअ जो मक़सदु इहो आहे त असां जादू ॾेखारे असांखे हिन मुल्क मां कढे ऐं इक़्तिदार पाण सभाए। चयो त मेजॉरिटी हिन जी पंहिंजी क़ौम आहे, बनी इसराईल वारा। पोइ फिरोन चयो फमाज़ा तामरून, पोइ भला हाणे ॾसियो छा आइडिया आहे तव्हांजी, मां छा कयां? चई हे जादू आहिनि न, हिन खां वॾा जादूगर असां वटि वेठा आहिनि, तंहिंजे करे लेट्स डू इट। छा? कालू इर्जई, चईंसि त हाणे हिन खे इहो भाउ सां गॾु आयो आहे, तव्हां तरसो, पोइ अरसिल फिल मदाइन हाशरीन, असां वॾो फंक्शन था कयूं कंहिं मैदान में, या तू को बि कुल साहिरन अलीम, असां सभु पंहिंजा जादूगर घुराए था वठूं। साईं छा थियो? वाकई ईअं थियो। का डेट रखे, उन ते सॼा माण्हू अचे, सॼा गॾु थी विया, नारा पिया हणनि, ऐं वॾा वॾा जादूगर फिरोन जी बादशाहीअ मां घुराया विया। पोइ जेकॾहिं जादूगर आया त ख़ुशि थिया, त हाणे वॾो इनाम मिलंदा, हे कहिड़ो मूसा अलैहिस्सलाम खे असीं सुञाणूं था, छा कंदो? पोइ जा सरद फिरोन, त फिरोन खे अपील कयूं, कालू इन लना अजरन इन कुन्ना न हुन ग़ालिबीन, चईसीं कुझु असांखे इनाम कहिड़ो ॾींदो जॾहिं असां हिनखे भॼाए छॾियूं, मूसा अलैहिस्सलाम खे ग़ालिब थी वञूं। काल नाम व इन कुल मिनल मुक़रबीन, चई न सिर्फ़ु इनाम मिलंदो, पर मां तव्हांखे पंहिंजे वज़ीरनि में बि रखंदुसि, तव्हांखे मां पंहिंजे मजलिस में कुर्सियूं ॾींदुसि, मुक़रब थींदव। त जादूगरनि ॼणे शुरू थियो, त जादूगरनि चयो त मूसा इमा अन तुल्कीअ व इमा नकून न हुन मुल्कीन, चई हाणे तूं जेको जादू ॾेखारणु चाहीं थो या जेको नांग बांग ठाहीं थो, पहिरीं तूं थो ठाहीं या पहिरीं असां ठाहियूं? काल अलकू, त मूसा पहिरीं तव्हां हलो। सो छा कयो जो उन्हनि उछलायूं के इहे रसियूं ऐं कुझु, ऐं उन सां जेको सो माण्हुनि जे अखियुनि ते हेपरोनाइज़ कयनि, जो उन रसियुनि ऐं उन्हनि खे भलाऊं पिया ॾिसनि। पोइ अलाह ताला मूसा ॾे वही कई त हाणे उछलाए पंहिंजी लठ, ऐं डोंट वरी, हे जेको तुंहिंजो नांग हूंदो इहे सभु रसियूं खाई वेंदो। वकाल हक़, ऐं ईअं ई थियो, सो सचु पधिरो थियो, ऐं जेकी कंदा रहिया सो कूड़ो थियो। पोइ फिरौन वारा उन हंधि मग़लूब थिए ख़्वार थी मोटिया, माना जादूगर किरी पिया सजदे में कंहिंखे? मूसा अलैहिस्सलाम जे अलाह खे। छो त हू त पढ़ियल कढ़ियल जादूगर आहे, वॾी टेक्निक सी, पर हुननि ॾिठो त हीअ त असांजूं रसियूं जेके आहिनि इहो त असां हिप्नोटाइज़ था माण्हुनि जे अखियुनि ते कयूं, त हू सम्झनि था त नांग आहिनि, भलाऊं आहिनि, लेकिन असां त ॾिसूं था त रसियूं आहिनि। पर हे जेको मूसा अलैहिस्सलाम लठ उछलाए त असली नांग आहे, असली नांग त थियणु मुमकिन ई कोन्हे कंहिं बि जादूअ सां, ई असांजूं रसियूं खाई वियो आहे, तंहिंजे करे हीउ सचो आहे, असां हिन जे अलाह ते यकीन था कयूं। उहे जादूगर सजदे में किरी पिया, कालू आमना बि रबिल आलमीन, रब मूसा बि हारून, चवनि था असां ईमान आंदो मूसा अलैहिस्सलाम जे रब ते, हारून जे रब ते। सुभान अल्लाह चओ त फिरौन चिड़ी पियो। काल फिरौन आमन तूं बि क़बल अन आज़न लकुम, चई हा, यानी मूंखां परमिशन वठण खां सवाइ तव्हां मूसा अलैहिस्सलाम जे अलाह खे मञी वरितो। इन हाज़ा मकरन मकर तुमू फिल मदीना, जे तव्हां हिन सां मिलियल आहियो, तव्हां इहो मकर कयो आहे, ऐं तव्हांजो मक़सदु हिन वारो मक़सदु आहे ले तुख़्रिजू मिना अहला, त असांखे कढो हितां, कब्ज़ो कयो इक़्तिदार ते। बसि तालमून बीहो, मां तव्हांजी ख़बर वठां थो। छा कंदे? लौकत ते अन ऐदियकुम व अर्जुलकुम ख़िलाफ़, चई हाणे मां तव्हां सां इन थो कयां त हथु जेकॾहिं साॼो थो कटियांव त टंग खाॿी कटींदोसां, ऐं सुमल उसल को अजमैन, पोइ इहो कटण खां पोइ वरी छॾींदोसां कोन, वरी मां तव्हांखे फाहीअ ते चाढ़ींदुसि सभिनी खे। सुभान अल्लाह, त छा था चवनि? जंहिंखे ईमान अची वियो न, हाय हाय, उनखे छा कंदव तव्हां? कालू, त जादूगरनि चयो इना इला रबिना मुनक़लबून, असां पंहिंजे पालणहार ॾे वधि वधि मोटी वेंदासीं न। वमा तनकुम मिना इला अन आमना बि आयात रबिना, यार तूं फिरौन, तूं असांखां इंतकाम थो वठी जो असां अलाह जे सचे मौज़े खे, अलाह जे सचनि आयतनि ते ईमान आंदो आहे, लम्मा जान आहे जेको असां अखियुनि सां ॾिठो आहे। हाणे तूं भली मार, लेकिन असां उन अलाह सां था ॻाल्हायूं। छा था चवनि? रबना अफ़रिक अलैना सब्रन, अलाह साईं तूं असांखे हिमत ॾे ऐं मुड़ुसु माण्हू कर, व तवफ़ना मुस्लिमीन, ख़ताऊं घणियूं कयूं अथऊं, पर असांखे मुस्लमान करे मार पंहिंजो, माना असांखे जन्नत खपे।
वकालल मलव पोइ थी सघे थो उनखे मारे छॾियऊं। पोइ हाणे जेके वरी वज़ीर वेठा उन्हनि चयो त वकालल मलव मिन क़ौम फिरऊं अतज़र मूसा व क़ौमहू लियुफ़्सिदू फ़िल अर्द, चई बाक़ी मूसा खे छॾे थो ॾींहुं छा। ऐं जेके हिन सां मुस्लमान थी चुका आहिनि जा क़ौम वारा त इहे ज़मीन में फ़साद कनि ऐं तुंहिंजे महबूदनि इबादत खे छॾे ॾियनि। त चवणु लॻो स नुक़्तिल अबनाहुम, चई मां इन्हनि खे टार्चर कंदुसि। मारणु सवलो आहे, मूसा अलैहिस्सलाम क़तलु थी वेंदो, कुझु कोन थींदो। हाणे मां हिन ऐं हिन जी क़ौम खे अहिड़ी थो सज़ा ॾियां जो हीअ यादि कंदा। छा कयईं? काल स नुक़्तिल अबनाहुम, इन्हनि माइनि खे जेके पुट ॼमंदा न उहे सभु कुहंदुसि। और नस्ती ही निसाम, ऐं जेके छोकिरियूं ॼमंदियूं उनखे जेरो रखंदासीं त असांजे महलनि में कमु कनि, असां सां रिलेशन रखनि। व इना फ़ोकुम काहिरून, ऐं असीं मंधनि ज़ोर वारा आहियूं। मां ज़ोर वारो आहियां। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। किसो मूसा अलैहिस्सलाम जो हले पियो त चई त हिननि खे त कोह जादूगरनि खे उन जूं टंग ॿाह कटे वरी फांसी चाढ़े छॾियईं। त चयूंसि त भला मूसा अलैहिस्सलाम खे छॾी थो ॾियां? चयईं त परवाह न कर, मां हिनखे वॾी सज़ा थो ॾियां। हिन ऐं हिन जी क़ौम खे सज़ा थो ॾियां त पुट सभु कुहंदोसानि, छोकिरियूं सिर्फ़ु बचाईंदोसानि। इन खां वॾी कहिड़ी बेइज़ती आहे? केॾो टार्चर हिनखे खपे। पोइ मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चवे थो, काल मूसा ले क़ौम इस्तईनू बिल्लाह वस्बिरू, चयईं त अलाह खां मदद घुरो ऐं मुड़ुसु माण्हू थी सहो। इनल अर्द लिल्लाही, प्रॉपर्टी सॼी ज़मीन अलाह जी आहे। यूरसिया मई यशामन इबादी, इहा पंहिंजे ॿाननि मां जंहिंखे घुरंदा तंहिंखे वारिस बणाईंदो आहे। भले आक़िबत लिल मुतक़ीन, ऐं चङी आक़िबत परहेज़गारनि लाइ। पर हाणे क़ौम त नबी त कान ई न, त चिड़ त करे पई। चयूं त असीं तुंहिंजे अचण खां अॻु बि ईज़ाया ॾींदासीं। असां फ़िरौन ऐं हुननि जा सरदार असांखे टार्चर कंदा हुआ, मज़ूरी कराईंदा हुआ। ऐं ॿ मिम्बाद मां जेतन, ऐं तूं बि आयो आहीं त को फ़र्क़ु कोन्हे, को हथ ई असांजे मथां टार्चर वधी वियो आहे। त मूसा अलैहिस्सलाम जो काल असां रबकुम ऐं युहलिक अदुवकुम, चई इहो बि त मुमकिन आहे न त अलाह ताला वेझो इन्हनि सभिनी खे, तुंहिंजा दुश्मननि खे तबाह करे हला करे। पोइ यस्तख़लिफ़कुम फ़िल अर्द, ऐं पोइ इन्हनि जी सॼी प्रॉपर्टी हेॾा तव्हां वारिस थियो। फ़यंज़ुर, इंतज़ारु कयो, कैफ़ तालमून, त अलाह त ॾिसूं त तव्हां अमल कहिड़ो था कयो। पोइ अलाह ताला इन फ़िरौन खे सुधारण लाइ उनजे सरदारनि खे हिन दुनिया में कुझु सज़ाऊं ॾियणु सवलियूं शुरू कयूं, जेको असांखे बि ॾिए थो। मिसाल तौरु बेशक फ़िरौन जी क़ौम खे ॾुकार ऐं मेवनि जी घटिताई में गिरफ़्तार कयोसीं त मन नसीहत वठनि। असां वटि बि ॾिसो पाणी खुटंदो थो वञे, इहा सज़ा आहे। ऐं अॻिते अञा वधंदी वेंदी जेकॾहिं शिरक न छॾींदासीं। ऐं पोइ वरी जॾहिं उन्हनि खे सुखु पहुतो थिए त चवां था हे असांजे करे आहे, भई तुस बि सही तूं। ऐं जेकॾहिं वरी का ॾुख पियो पहुचे त वरी मूसा अलैहिस्सलाम खे चवनि पिया त तूं निभागो भाईंदा आहीं। ख़बरदार, अलाह वटि संदसि निभागाई आहे, पर मंझान घणा नथा ॼाणनि। त मूसा अलैहिस्सलाम खे चऊं त तूं जेको आहे सो कॾहिं कॾहिं असांखे जादू थो असांजे मथां करी, ऐं तंहिंजे करे केतिरा बि जादू कंदे न असां फमा न हो लक बि मोमिन, असीं तो त मञींदासीं कोन। पोइ मथिनि छा थियो? अलाह ताला सज़ा तौरु मथां तूफ़ान, माकड़, वरी जूं, वरी ॾेॾर, रतु खुलियल मौजा मोकिलियासीं। पर पोइ बि फ़स्तकबरू व कानू क़ौमनि मुजरिमीन, वरी बि तकबुर ऐं वॾाई कयनि, क़ौम हुई ॾोहारी। पोइ जॾहिं जॾहिं उन्हनि खे मथां का मुसीबत पहुचंदी, वलमा वका अलैहिम रिज़, ऐं जॾहिं का बला पहुचंदी आहिनि, पोइ वरी वेंदा मूसा, या मूसा उदु लना रबक, तूं जेको आहे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अलाह खां घुर। बेमा अहद इंदक, छो त हू तोसां ॻंढियल आहे, तोसां वाइदो तुंहिंजो कयल अथसि। लैन कशफ़्त अना रिज़, जेकॾहिं हीउ अज़ाब न लाहींदो, ल नो मिनन लक, असीं तो ते बिल्कुलु ईमान आणींदासीं। व नुरसिलन न माक बनी इसराईल, ऐं तुंहिंजी क़ौम बनी इसराईल तोसां गॾे ॾींदासीं, वठी वञी आज़ादु कंदासीं। पोइ अलाह फरमाए थो, जंहिं महिल अज़ाब जेको खेनि ठहिरायल मुदत तोड़े पहुचणो हो सो खाऊं लाथोसीं, त उते जो उते उन्हनि अंजाम भॻो थिए। पोइ त चई अलाह चए थो फन तकमना मिनहुम, पोइ मां उन्हनि खां आख़िरी इंतकाम वरितो। फ़गरक़नाहुम फिल यम, इन्हनि खे समुंड में ग़रक़ कयूं। बि अनहुम कज़बू बि आयातिना, छो त हे
मुंहिंजी आयतुनि या निशाननि खे कोन था मञनि, व कानू अनहा गाफ़िलीन, न सिर्फ़ु मञनि था पर हिन खां गाफ़िल आहिनि जो कॾहिं खोले पढ़ी को मां हीअ पाण ॾिठो मोटायां, हे साॻी ॻाल्हि आहे त कॾहिं खोले पढ़ूं था। मिसाल तौरु मां विचो वरी खोलियो आहे क़ुर, चए थो ही उहे आहिनि माण्हू जिन जा चङनि खां चङा कम जे कया अथनि से क़बूल करियूं था, अंसरनि बुछड़ाइनि खां दरगुज़र कयूं था, त जन्नत वारनि सां गॾु इहो सचो वाइदो आहे जो साण कयो पियो वञे। हाणे ॿुधाए हिन में कहिड़ी फारसी आहे? पोइ इहो ई थियो, फिरौन जे सरदारनि खे तबाह कयईं। पोइ उहा क़ौम जेका हीणी हुई ऐं भाई बि तंहिंखे ओभर ओलह जे ज़मीन यानी शाम ऐं मिस्र जो वारिस कयोसीं, जंहिंमें बरकत रखी हुईसीं। अलती बारक नाफ़ी आहे व तलमत व तमत कलिमत रबिक हुस्ना। पोइ अलाह जो बनी इसराइल सां जेको चङो वाइदो कयो सो पूरो थियो। छो? बीमा सबरू जो मुड़ुसु माण्हू थी ऐं जेको आहे सो सब्र कयूं। व दमर नामा कान यसनो फिरौन व क़ौमू, ऐं जेके अॾावतूं फिरौन ऐं ठाहियूं उहे असां तबाह कयूं। वमा कानू यारसून, जेके बुलंदियूं ठाहियूं आहिनि। पोइ जावज़ना बि बनी इसराइल अल बहर, पोइ बनी इसराइल खे असां समुंड मां क्रॉस करायो। पोइ उते पहुता अला क़ौमी यागफ़ून अल असनाम लहुम, त उहे वरी मंदरनि में बुत रखियो वेठा। हाणे इहा क़ौम हिंदुनि जी आहे। हाणे कीअं उते उनजो कल्चर पहुतो आहे? छो त हिंदू नूह अल इस्लाम जे क़ौम जा आहिनि, त हे त अॻे जो ज़मानो आहे, मूसा अल इस्लाम खां अॻे जो ज़मानो आहे। तंहिं करे मंदर हे मूर्तियूं हुयूं। त हे जो हितां लंघिया त उहे वेठा पुकान, ऐं उते बाबा वेठा हूंदा आहिनि ऐं हणंदा आहिनि कूड़। साईं बाबा हे छा था कयो? बाबा हिते हीअ त अलाह ॿुधे थो, हीअ त अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, हे अलाह खां कमु था करनि, हे जन्नत में वेठा आहिनि, हितां सां ॻाल्हायूं था, हुननि खे आवाज़ था पहुचाइनि। हे ॾिसो हे माई आहे, पुछोसि हिन में कोन्हे, लेकिन हिकिड़ो मिसाल थो ॾियां। ॾिसो माई तूं ॿुधा चई हा मूंखे पुटु न पियो थिए, मां आयसि हिन खां घुरियो बास बासियमि, अलाह पुटु ॾिनो आहे। अहिड़ी हुननि खे चकरबाज़ी कंदा जो पछाड़ीअ में मूसा अल इस्लाम ॾे डेलीगेशन हली वियो। छा चवणु लॻा? कालू या मूसा जल लना इलाहन कमा लहम आलिया। चई मूसा असांखे बि अहिड़ो सिस्टम ठाहे ॾे जीअं हिननि जा नंढा अलाह आहिनि, त जीअं असांखे बि अहिड़ो करे ॾे। त मूसा अल इस्लाम चवनि थो काल इन कुम क़ौमुन तजलूं, चई तव्हां त सफ़ा वरी जाइल थी विया हो। इन हाउला, इहो जेको सिस्टम आहे, मुतबरुन माहू फी, इहे जंहिं मज़हब में पैसो रद्द आहे, पर बातिलुनि मां कानू या मलून, ऐं ग़लति आहे जेको कनि था। ऐं चवनि थो त काल गैर अलाह अबगीकुम इलाहूं, त अलाह जेको हाज़ुर नाज़ुर आहे, साह जे रग खां वेझो आहे, उन खे छॾे वरी तव्हां इहे था जेके इन्हनि बुज़ुर्गनि खे था चओ, मोलनि खे, त इहे तव्हांजा कमु कंदा। उहो फज़ल कुम अल आलमीन, ऐं अलाह तव्हांखे सॼे इंसाननि खां भलो कयो आहे, तव्हांखे इस्लाम ॾिनो अथई, क़ुर ॾिनो अथई, नेक आहियो तव्हां, अलाह खे सजदो कयो था, अलाह खे निमाज़ पढ़ो था, वरी इन्हनि कमनि में तव्हां पओ था। पोइ अलाह फरमाए थो अंजई नाकुम इन आले फिरौन। पोइ अलाह चए थो तव्हां यादि कयो न मुंहिंजी नेमत तव्हांखे फिरौन वारनि खां असां निजात ॾिनी, जेको यसू मूं नकुम सू अल अज़ाब, जेको तव्हांखे ॾाढो बुछड़ो अज़ाब ॾींदो। युकतिलून अबनाकुम, पुट ॼमंदड़ खे कुहंदो, उहो यस्त हीउन निसाकुम, ऐं तव्हां धीअरूं छॾींदो। वफ़ी ज़ालिकुम भला में रबिकुम अज़ीम, इन में अलाह जे पालणहार वटां अवां लाइ वॾी जेका असां आज़माइश हुई। मूसा अल इस्लाम पंहिंजी क़ौम खे जिथे वञी वेठो, त पोइ मूसा अल इस्लाम खे रब साईं चयो त तूं 3 ॾींहं अचु पहाड़ ते अकेलो, त तुंहिंजी मां कुझु क़ुर बि ॾियां, आयतूं ॾियां, ऐं जेको सो अचु ते। ऐं पोइ अलाह ताला मूसा अल इस्लाम 3 ॾींहं लाइ वियो, पर वरी अलाह 10 ॾींहं वधायसि। फ़तम मीका त रबी अरबईं लेला, पोइ अलाह जो अंजाम 40 रातियुनि वारो पूरो कयो। अच्छा, जॾहिं मूसा अल इस्लाम वञे पियो मथे, त पंहिंजे भाउ हारून अल इस्लाम खे चई हारून नुख़्लिफ़ी फ़ी क़ौमी, मुंहिंजी क़ौम में मुंहिंजे पोयां ख़लीफ़ो थी ऐं सुधारो कजु, ऐं वला ततब सबीर मुफ़्सिदीन, फ़साद जी वाट ते न हलिजांइ। पोइ जॾहिं मूसा अल इस्लाम उन जाइ ते मथे पहाड़ीअ ते पहुतो, पोइ कलम ऐं रबू, पोइ अलाह साईं ॻाल्हायसि। हाणे थो चवे मूसा अल इस्लाम काल रबी अरनी अंज़ुर इलैक, की मूसा साईं हाणे मूंखे ॿियो कुझु न कवे, मूंखे हिकिड़ी मुंहिंजी तमना आहे, मूंखे तुर मुलाक़ात आम्हूं साम्हूं कर त मां तोखे ॾिसां।
सुभान अल्लाह। चए थो मूंखे त ॾिसणु ॾे न तूं केरु आहीं, कीअं आहीं। काल अलाह चएसि थो लन तरानी, मां एनर्जी आहियां, मां अहिड़ी शइ आहियां जो तूं मूंखे ॾिसी नथो सघीं। इहा ई ॻाल्हि हिकिड़ो बहस में मूं ॿुधो त हिकिड़ो जेको सो चर्च जो पादरी हो सो बहस पियो करे स्टूडेंट सां, त छोकिरी मुस्लमान उनखे चई त तुंहिंजो अलाह किथे आहे ॾेखार, वेरी इज़ी। असां त पंहिंजो जेको आहे सदर ईसा अलैहिस्सलाम खे अलाह मञूं त उहो त ज़ाहिर हो, असां हुनखे ॾिठो। त छोकिरी चएसि त ॻाल्हि इहा आहे त तूं जेको हींअर सोची वेठो दिमाग़ में, सोच त आहे न दिमाग़ में, चई बिल्कुलु आहे, चए तो ॾिठी आहे उहा ज़ाहिर आहे तुंहिंजे अखियां, त चुप थी वियो। त चएसि थो त काल रबी अरनी, चए थो मूंखे अलाह साईं मां तोखे ॾिसणु थो चाहियां। हाणे चए थो त अंजुर इलाही, त मां तोखे ॾिसां। काल लन तरानी, चए थो तव्हां हिन कंडीशन में जिते तव्हां इंसानु आहियो, तव्हांजी पोज़ीशन न आहे त तव्हां मूंखे ॾिसी सघो, न को तव्हां सही सघंदव मूंखे ॾिसणु। वाला किनी उनज़ुर इलल जबल, बाक़ी मां हिन जबल ते पंहिंजी तजली कयां थो, फ़इनिस्तक़र मकानू फ़सौफ़ तरानी, जेकॾहिं इहो जबल दॿ झले थो वञे ऐं मूंखे मुंहिंजी जेका एनर्जी आहे इनखे सही थो वञे, पोइ चलो तोखे तूं बि ॾिसंदे मूंखे। फलम्मा तजल्ला रब्बहु लिल जबल, ऐं जीअं अलाह पंहिंजी तजली कई पहाड़ ते, जालहु दक्का, सफ़ा ज़रियूं ज़रियूं थी टुकर थी भॼी पियो। पोइ ख़र मूसा सहकान, मूसा एॾे ठकाव ते किरी पियो ऐं बेहोश थी वियो। फलम्मा फाक जॾहिं उथियो, चए थो साईं तोबा, काल सुभानक, ए अलाह साईं तूं बेब आहीं, तुब तूं लेख, मां तोबा थो कयां तुंहिंजे आॾो। व अना अवल मोमिन, बसि हाणे मूंखे तो ते यकीन आहे, मूंखे न ॾेखार पाण खे। व अना अवल मोमिन, मां तुंहिंजे आॾो सभ खां पहिरीं मोमिन आहियां। अलाह चएसि थो काल या मूसा इनी अस्तफ़ई तू कल नास मेरे सालाती, हेतिरनि माण्हुनि मां तोखे मूं सिलेक्ट कयो आहे पैगम्बर करे ऐं पंहिंजी पैगम्बरीअ लाइ, व बि कलामी ऐं पाण सां ॻाल्हाइण लाइ। उहा ख़ुशि मां आ तई तुक, हे जेको तोखे क़ुर ॾिनो अथऊं 40 ॾींहंनि में, उहो लिखी वियो पथरनि ते, खण व कुन मिलल शाकिरीन, ऐं अलाह जो शुकुरु कर त तोखे हीउ क़ुर ॾिनमि। असां बि शुकुरु कयूं न, शुकुरु कयो, शुकुरु कयो त हीउ असांखे सिधो रस्तो थो ॾेखारे, जन्नत में वठी वेंदो, जहनम में न वठी वेंदो। जे हिन खे छॾे ॿियनि जे चवण ते लॻंदव, ठगनि जे चवण ते लॻंदव, हे जहनम वठी वेंदा। शुकुरु कयो त अलाह साईं असांखे हिकिड़ी अहिड़ी शइ ॾिनी आहे जेका ॿियनि मुल्कनि जा माण्हू त धड़ाधड़ मुस्लमान थियनि पिया था। तव्हां ॾिसो यूट्यूब ते त क़ुर में जेके जो मैथमेटिकल मॉडल आहे उनखे ॾिसी चरिया थी विया आहिनि साइंसदान, त चवंदा हीउ सचो किताबु आहे। ऐं असां जेके हिते मुस्लमान आहियूं, असां ऊंधा पिया आहियूं त कॾहिं बि क़ुर खे सम्झी पढ़ूं ई कोन था। ऐं पोइ अलाह चए थो जेको हुननि खे मूं क़ुर ॾिनो कतब लाफ़ी अलवा, उनखे असां जेको आहे सो उन तख़्तनि ते जेको जंहिं ते हुन में अलाह साईं लिखियो, माना उहो पाए उनखे उन्हनि जायुनि ते साड़े पई पथर खे त अखर पिया ठहनि। त चए थो त मूसा लाइ सभु कंहिं शइ नसीहत वास्ते ऐं सभु कंहिं शइ जे धार धार बयान वास्ते तोरे तख़्तनि में लिखी ॾिनोसीं, ऐं चयो वियुसि त इनखे पुख़्ताईअ सां वटि ऐं पंहिंजी क़ौम खे हुकुम कर त इन जूं चङियूं ॻाल्हियूं अमल में वठंदा रहनि। अव्हां खे बदकारनि जी जाइ सुॻो ॾेखारींदसि, जेके इहे माण्हू नथा मञनि, इहे ॾिसिजो त इहे बदकार जहन में हिन सां मां छा थो कयां। बाक़ी स असरफ़न आयाती लज़ीन यतकब्बरून फिल अर्द बग़ैर हक़, अल्लाहु अकबर। चए थो मां हुन क़ुर हिन पाक ते उन्हनि खे वेझो अचण ई कोन ॾींदुसि जेके ॿियनि खे ख़सीस था सम्झनि दुनिया में, ज़ात जे करे, पैसे जे करे। जंहिंमें इहा टेगर आहे दिमाग़ में, तकबुर आहे, इहो क़ुर कॾहिं कोन पढ़ंदो। मां कोन थो चवां क़ुर ॿुधो वरी माना स असरिफ़, माना असां झलींदासीं अन आयाती हिन क़ुर जे आयतुनि खां अलज़ीन जेके यतकब्बरून फिल अर्द, जेके तकबुर था कनि ज़ात जे करे, पैसे जे करे, बग़ैर हक़, जंहिंजी हिननि खे हक़ ई कोन्हे करण जो। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे त जेकॾहिं कंहिं इंसान जा अमल हुनखे अॻिते नथा वठी वञनि त हुनजी ज़ात हुनखे अॻिते कान वठी वेंदी। तंहिंजे करे हुन जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको मूंखां हिन दुनिया में घुरणो अथव घुरो, लेकिन आख़िरत में तव्हांजा अमल आहिनि जेके तव्हांखे अॻिते वधाईंदा। सोचे थो त जेके ज़मीन में वॾाई कनि था तिन खे पंहिंजे आयतनि जी सम्झ खां झलींदुसि, ऐं उहे जेके तकबर कनि था बग़ैर हक़ जे, वहीं यरू कुल आयतनि लाइ सॼो क़ुर बि तव्हां हुनखे पढ़ी ॿुधाईंदव कोन ईमान आणींदा। ऐं
इन जी आदत इहा आहे व ईं यरो सबील रुश जेकॾहिं हिदायत जी वाट ॾिसंदा न ला इहा त सबील उहो सिधो रस्तो वठंदा ई कोन। रुश्वत चोरी ठगी कूड़ा वोट इन्हनि शयुनि भॼंदा वेंदा। व ईं यरो सबील गई ऐं जॾहिं गुमराही जो रस्तो ॾिसंदा यतखिज़ू सबीला डोड़ंदा उन रस्ते ते। ज़ालिक बि अनहुम इहा इन्हीअ जे लाइ हिन जी नेचर थी विया कज़बू बि आयातिना व कानू अना गाफ़िलिन जो क़ुर खे कॾहिं सम्झी पढ़नि कोन था ऐं हिन खां गाफ़िल आहिनि। वलज़ी कज़बू बि आयातिना व लिकायल आख़िरत बाक़ी जेको हिन क़ुर जे आयतुनि खे अहम कोन था सम्झनि ऐं आख़िरत जो जेको हिसाब किताब थींदो उहा बि हिननि खे ज़हन में कोन्हे। हबितत अमालूं त हुन जा नेक कम बि चटु कंदासीं। हल यूज़उन इला मा कानू यामलून त पोइ जेके कमाईंदा आहिनि तंहिंखां सवाइ ॿियो को बदिलो न निभनि। उन खां पोइ छा थियो मूसा अलैहिस्सलाम जो 40 ॾींहं मथे वियो न त उहो जेको हिंदुनि जो जेको मंदरु ॾिठो तंहिंमें हिकिड़ो गाबो हो तंहिंजे आॾो झुकिया बीठा हुआ त सामरी बि उते ई वज़ीर हो फिरौन जो पर पोइ वरी छाकाणि त इहो मूसा साईं क़ौम जो उहो बि हिन सां गॾु आयो पर उहो शरारत दिलि में हुअसि। उहो त ख़ासि तौरु वञी हुन मंदर जे ॾाढो वेही रहियो हुनखे हाल वाल वरितईं त उहो कन्विंस थी वियो त हीउ जेको गाबो आहे इहो अलाह जो रिप्रेज़ेंटेटिव आहे ऐं हीउ कमु करे थो ॾिए। तंहिंजे करे हुन अचण सां हाणे छा कयो जो पंहिंजे माण्हुनि खे चई त मूसा अलैहिस्सलाम त हाणे आहे कोन ऐं जेको आहे सो असांखे हाणे कंहिंखां घुरूं तंहिंजे करे अचो त असां बि हिंदुनि वारो गाबो था ठाहियूं। अच्छा ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। हाणे त टाइम आहे थकिजण जो सो माफ़ु कजो। सहरी टाइम आहे ऐं मां हीअं शफ़ी हंधि लाखो ऐं प्रोग्राम सहरी टाइम हले पियो थो। ॻाल्हि हले पई त हिन सामरीअ छा कयो जो उते वञी साॻियो गाबो ठाहियईं। हुननि शायदि पथर मां ठाहियो हिन वरी माइनि खे चयो ॻह खणी चयो हुन सोन मां ठाहियईं वरी हुन में टुंग कयईं जो हुन में हवा वञे पई त भां पियो करे माना ॻाल्हाए थो। सो अच्छा चए थो त मूसा जी क़ौम खांसि पोइ उन कबतीन जेके ज़ेवरनि मां गाबे जो बोतो अहिड़ो ठाहे वरितो जंहिंखे रंभ हुई नथे ॾिठूं छा त इहो साणुनि न ॻाल्हाईंदो हो न की उन्हनि खे वाट ॾेखारींदो उनखे ख़ुदा करे वरितो ऐं ज़ालिम हुआ। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो पंहिंजी क़ौम ॾे ग़ज़बान असफ़ा त कावड़ बि हुअसि ऐं अफ़सोस में हुअसि त पंहिंजे भाउ खे चवे थो पेस मां ख़लफ़ त मुनी में बादी चई वाह वाह मां तोखे छॾे वियो हुउसि हारून अलैहिस्सलाम त तूं हुनजो ख़्यालु रखंदे त वाह जो ख़्यालु रखियो आहे जो तो हिननि खे इहो बुत ठाराए ऐं जेको आहे सो उहो जेको हुन मंदर में ॾिसी आयसि हिननि खे तो कमु करायो आहे वाह जो तो मुंहिंजे पोयां जेको आहे सो पर पुठि तो जेको मुंहिंजो संभालियो आहे कम खे आइजिल तुम अमर रबिकुम पोइ छा पंहिंजे पालाण जे हुक खां अॻु में ई तो इहो कमु कयो ऐं अलका अलवाह पोइ क़ुर जा उहे तख़्ता जेके पेज रखे वाख़ज़ विरास अखी ॾाढीअ मां हथु विधईं यजूं छिकेसि पियो पाण ॾे मथे जे वारनि खां माफ़ु कजो मथे जे वारनि हारून चयो त मुंहिंजा भाउ मुंहिंजी माउ जा पुट हिन क़ौम मूंखे हीणो भायो मुंहिंजे मारण ते संभरिया तंहिं करे मूं ते दुश्मन न खिलाए न को मूंखे ज़ालिम क़ौम गॾु मां इन्हनि मां न आहियां ऐं इहे जेकॾहिं मां सख़्ती कयां हा त मुंहिंजे मारण ते संभरी आया हा मां छा कयां हिननि खे मूं वटि तो वारो पावर त कोन्हे को। पोइ मूसा अलैहिस्सलाम सम्झी वियो चए थो काल रब अख़िरली वाखी अलाह साईं मूंखे बि माफ़ु कर मुंहिंजे भाउ खे माफ़ु कर अदखिल नाफ़ी रहमत कर असांखे पंहिंजे ॿाझ में दाख़िल कर पोइ अंत अरहम राहमीन सभिनी ॿाझ वारनि खां तूं वधीक ॿाझ वारो आहीं। ऐं पोइ इन लज़ी न तख़ज़ुल इजल सयनाल हम ग़ज़ब में रबिम पोइ जिन गाबे खे ख़ुदा करे वरितो तिन खे सन पालण वटां ॾमर ऐं दुनिया जी हयाती में खुआरी सिघो पहुचंदी ऐं अहिड़ी तरह ठाह ठाहींदे सवाइ मां जेको हथ जा कूड़ था ठाहिनि त अलाह हिननि जी बि ॻाल्हि ॿुधे थो हे मरी विया आहिनि तॾहिं बि ॿुधनि था ऐं माण्हू इहो सॼो ठाह ठाहिनि था त अलाह फरमाए थो हिनखे सज़ा ॾींदो। बाक़ी वलज़ीन अमिलू सयात पर जेकॾहिं तव्हां खां ग़लती थी वई आहे तव्हां खां बुराई कई आहे सुम ताबू में बाद जे अॼु बि तव्हां तौबह कयो त असांखे अलाह साह जे रग खां वेझो आहे घुरबो त सिर्फ़ु उन खां घुरबो व आमनू उन ते ईमान आणींदो इन रबक में बाद अल गफ़ूर रहीम त अलाह ताला गफ़ूर रहीम आहे माफ़ु कंदो पोइ शयूं अॼु त अॻे त न कयूं न। वलमा सकतन मूसल ग़ज़ब पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो गुस्सो थधो थियो अख़ज़र अलवाह त क़ुर जूं फरियूं मथे कयईं
फ़ी नुस्ख़तिहा, उन में सॼो जेको मज़मून लिखियलु आहे उन में हो हुदन हिदायत रहमत लिल रबिम यरबऊं, जेके पंहिंजे पालणहार खां डिॼनि था। हिन में बि हीउ जेको क़ुर आहे इन में हिदायत आहे ऐं रहमत उन जे लाइ आहे जेको अलाह खां डिॼे त मूंखे हिन ते अमल करिणो आहे क़ुर ते। पोइ मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम मां 70 ॼणा चूंडे वठी आयो। चऊं त असांखे ज़िद कयूं त अलाह ॾेखार। अलाह ताला उन्हनि खे ॾिनो ज़िलज़िलो ऐं मरी पिया। त मूसा अलैहिस्सलाम त अलाह साईं खे चए, अलाह साईं ईअं त न कर, काल रबी लव शे त हलक तुम मिन क़बल, वही आहे मारणो हुई त उते ई मारे छॾी न, हाणे मूं ते ॾोहो थो पए त मां वठी आहियां त मारियो अथई। अफ़ तुहिल किना बेमा फ़अल सुफ़ा मिना, भला जेकॾहिं असांजे में बेअकुलनि कुझु कयो आहे त सभिनी खे हलाक त कोन कंदे। इन ही अलाह फितन तोखे, अलाह साईं तुंहिंजो ही आज़माइश आहे। तु ज़िल बिहा मन तशा, जंहिंखे घुरी तंहिंखे इन आज़माइश सां गुमराह कंदो आहीं, जंहिंखे घुरंदो आहीं हिदायत कंदो आहीं। तूं असांजो संभालींदा आहीं, तंहिं करे असांखे बख़्श। वरहम नावन त ख़ैरु गाफ़रीन, असांजे ॿाझ कर तो सभ खां चङो बख़्शींदड़ आहीं। ऐं असांजे लाइ वधीक दुआ करे थो। वक़्तु लना फ़िल हाज़ी दुनिया हसना, ऐं असां लाइ हिन दुनिया में आख़िरत में चङाई लिख, छो त असीं तोॾां था रुजू कयूं न, तोखां ई था घुरियूं। पोइ अलाह फरमायो काल अज़ाबी उसीब ही मई यशा, अलाह चयो मुंहिंजो अज़ाब जंहिं लाइ चाहींदो आहियां उनखे पहुचंदो। उहा रहमती पर ॿाझ वसियत कुल शयुनि, पर मां जी रहमत हर शइ खे ढके छॾियो आहे, पर अज़ाब ॾी बि सघां थो। फस अक्तुब हल लज़ीन यतकून, ऐं जेके अलाह खां डिॼनि था पंहिंजी ॿांझ सां उन्हनि जो रिकॉर्ड रखां थो। भई यूतून ज़कात, जेके ज़कात ॾियनि था। वल्लज़ीन बि आयात यूमिनून, जेके इन क़ुर खे सचो सम्झी इन ते ईमान आणे इन ते अमल कनि था। ऐं उहे पिणु आख़िरत जी रहमत उन्हनि लाइ लिखंदो जेके पंहिंजे नबी उम्मी नबीअ पैगम्बर जी ताबदारी कंदा आहिनि, ऐं जंहिंजूं वसफ़ूं हिन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं वस्तूं तौरेत इंजील में पाण वटि लिखियलूं लहंदा आहिनि। आहे न बाइबल में, हता की हिंदुनि जे ऐं जेके वेद आहिनि उन में कल्की अवतार जेको रसूल सलाम में वस्तूं लिखियल आहिनि। मां शायदि तव्हां कल्ह ॾेखारियो हो। ऐं अलाह जो रसूल कहिड़ो कमु कंदो हो? यामुर बिल मारूफ यनहा अनिल मुनकर, उन्हनि खे चङनि कम जो हुकुम कंदो ऐं बुराइनि खां रोकींदो। पोइ युहिल लहुम तइबात, हलाल सुठियूं शयूं हलाल कंदो। युहरिम अलैहिल ख़बाइस, ऐं पलीत शयूं हराम कंदो। मसलन मॉल आहे, इहो पलीत थी वियो आहे, हाणे इहो हराम आहे ऐं हिन में नुक़सानु आहे। पोइ यद अनहुम इसरहुम, ऐं सर ॻरो ॿार ऐं जेकी तकलीफ़ूं मथियूं हुयूं से खाउन लाहींदो। तंहिंजे कर जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ईमान आंदो ऐं उनजी ताज़ीम कयनि, उनते सलात पढ़नि, अल्लाहुम सल्ली अला मुहम्मद वला आले मुहम्मद, ऐं खेसि मदद ॾिनऊं। कहिड़ी मदद ॾींदा? उनजे दीन खे वधाईंदा। ऐं वरी वतबऊ नूर लज़ी उनज़िल, ऐं हिन क़ुर जेको नूर आहे इन्हीअ ते हलिया ऐं इन्हीअ खे ॿियनि ताईं पहुचायूं। उलाइकुमुल मुफ़्लिहून, इहे ई छुटल आहिनि, इहे ई माण्हू छुटल आहिनि। फरमायो नबी करीम साईं अलाह चयो तव्हां हीअ अनाउंसमेंट कयो, कुल या अयुहन्नास, ए इंसान, ओ हिंदुओ, ओ यूरोपियो, ओ जर्मनो, सॼे इंसान ज़ात खे अलाह जो रसूल ऐलान कयो आहे। इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया, मां सभिनी क़ौमुनि जे लाइ अलाह जे तरफ़ां रसूल आहियां। अल्लज़ी, उहो अलाह, लहू मुल्क समावात वलद, जंहिंजी प्रॉपर्टी ज़मीन आहे सॼी उन जी आहे। ला इलाहा इल्ला हू, हुन पंहिंजो पावर कंहिंखे बि कोन ॾिनो आहे। हू सभु कमु अकेलो करे थो, तव्हांखे साह जे रग जे वेझो आहे, सिर्फ़ु उहो ई तव्हांखे ॾेई सघे थो, ॿियो केरु बि हुनजो मददगार न आहे। युही व युमीत, हू तव्हांखे मौत बि ॾेई सघे थो, तव्हांखे ज़िंदगी बि ॾिए थो। आमिनू बिल्लाह, तंहिंजे करे अहिड़े अलाह ते ईमान आणियो, व रसूल ई, ऐं उनजे रसूल ते नबी अल उम्मी, उहो जेको नबी आहे जेको किथे कॉलेजनि में यूनिवर्सिटी में कोन पढ़ियो आहे, अलाह हुनखे ईअं इल्मु ॾिनो आहे। अल्लज़ी युमिन बिल्लाह, ऐं जेको अलाह ते ईमान आणींदो, व कलमत ही, ऐं उनजे नबीअ ते ईमान आणींदो, वतबिऊ, त पोइ उन ते तव्हां उनजे हुकुम मञींदो आहे। कहिड़ो? अलाह जो रसूल, ऐं उनजी ताबदारी करियो, मन अवीं सिधी वाट लहो। साॻे नमूने सां वमिन क़ौम मूसा उम्मतुं यहदून बिल हक़ व बिही यअदिलून, मूसा जी क़ौम मां अञा बि हिकिड़ी टोली आहे जेके माण्हुनि खे सिधो रस्तो ॾेखारींदा, उहे इंसाफ़ सां हलंदा आहिनि। पोइ अलाह ताला फरमाए थो, बनी इसराईल जी क़ौम ई न कताना मुसनता
अशरत असबातन उममा। पोइ बनी इसराइल मां 12 पाड़ा टोॾियूं करे जुदा कई। जॾहिं मूसा खां सननि क़ौम पाणी घुरियो तॾहिं ॾांहुं वही कईसीं त पंहिंजी लठ निज़रिबल बे असाकल हजर, लठ हण पथर ते। पोइ छा आयो? फम बजसत मिनहू असनता अशरत अईनात, उन मां 12 चश्मा निकिरी पिया। बेशक सभु कंहिं माण्हूअ पंहिंजे पाणी भरण जाइ ॼाती। तंहिंजे करे जेकॾहिं इंसानु पंहिंजे ख़ानदान मिटनि माइटनि जा ॻोठ ठाहे थो पंहिंजी जाइ ते, त जीअं पंहिंजे माहौल में त ॾोहो कोन्हे को। हिते बि त ईअं हो न, त हाणे वॾी क़ौम ई पर 12 हुन में तबिका त अलाह साईं 12 चश्मा कया, हर को पंहिंजे पंहिंजे चश्मे ते वञी वेहे। पोइ अलाह ताला चए थो त असां हुननि जे मथां वॾी नेमत हुयो, असां मथां ककरनि जी छांव कई। ऐं वरी चऊं त अलाह खे चओ त असांखे नखरेला त हुआ न जी क़ौम मूसा अलैहिस्सलाम जी, त चवंसि त असांखे हाणे हिते बरफट में आहियूं, कुझु कोन्हे को, अलाह पंहिंजे खे चओ त असांखे मानी खाराए। पोइ अलाह साईं मन सलवा अथसि, माना हलवो ऐं तितरनि जो गोश्त, ऐं चयोसीं जेका अव्हांजी सुठी रोज़ी बणाई अथऊं तंहिंमां खाओ ऐं असांजो कुझु। पर पोइ छा थो चए? वमा ज़लमू न, पर चए थो त अलाह साईं हिननि असां सां को कोन कयो, वला किन कानू यज़लूं, हिन पंहिंजे पाण खे नुक़सानु कयो। अॻिते छा कयूं? असां चए थो अलाह साईं फरमाए थो वईज़ा कील मुस्कुनू हाज़ी करिया, जे हुनखे चयो वियो त हिन ॻोठ में वञी टिको ऐं मंझांसि जिथां वणेव तितां खाओ, पर इबादत कयो। कहिड़ो? कूलू हितऊं, यानी चओ इहो हिकिड़ो जीअं असीं चऊं था न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अस्तग़फिरुल्लाह रबी, इहा बि हिकिड़ी ॿोली आहे उन ज़माने जी। कूलू हिततुनि माना जॾहिं अंदरि वञो त चओ हिततुनि वदख़ुलुल बाब सुजदन, ऐं अंदरि घेण महिल सजदो कयो, नक़फ़िर लकुम ख़तीआतिकुम। पोइ असां अलाह चए थो इन ज़िक्र जे करे, हिततुनि जे ज़िक्र करण करे ऐं सजदे करण जे करे जॾहिं दाख़िलु थियो त असीं तव्हां जूं जेके ख़ताऊं माफ़ु कंदासीं, स नज़ीदुल मुहसिनीन, ऐं जेके वरी इन खां वधीक मुंहिंजी इबादत कंदा उन खां अञा वधाईंदासीं। हाणे छा थियो? शैतान पहुची वियो ऐं हे जेको कूलू हिततुनि कनि पिया, हाणे शैतान हिन खे भुलाइनि थो। उहो शैतान वरी इंसानी शिकिल इख़्तियार करे वॾो बुज़ुर्ग थी ईंदो आहे, इहो अलाउ आहे हुनखे। चई बाबा इहे छा था कयो? हिततुनि इहो तव्हां लफ़्ज़ी ग़लति आहे। चऊं कहिड़ो आहे? चई हिनतुनि आहे, हिनतुनि। ऐं हिनतुनि जी माना आहे त छा कणिक ॾे या अहिड़ो कुझु आहे, मूंखे ज़हन में कोन थो अचे। सो शुरू थी वियो आहे हिनतुनि। ईअं असांखे बि माण्हू ग़लति कंदा आहिनि। तंहिंजे करे चए थो फ़बदल लज़ीन ज़लमू मिन क़ौलन ग़ैर लज़ी क़ील, पोइ उन्हनि बनी इसराइल जेके ज़ालिम आहे तिन खां जेकी ॻाल्हि या लफ़्ज़ चयो वियो सो उन्हनि मटाए छॾी ऐं ॻाल्हि ॿी कनि। पोइ त अलाह सां कावड़िजी वियो। फ़र्सनारे ज़मीन समाए, पोइ त आसमान मां उनजे मथां सज़ा मोकिलियईं बिमा कानू यज़लिमूं, जेके ज़ुल्म कयूं। वरी अलाह ताला हिकिड़ो ॿियो मिसाल थो बयानु करे हिन क़ौम जो, त इहे क़ौम जा माण्हू जेको वॾो ॻोठ हो सो उनजो असुलु धंधो मच्छी मारींदा हुआ, पर दीनदार हुआ ऐं पंहिंजे नबीअ जे तालीम ते हुआ, पर आज़माइश वठंदो आहे। जन्नत मुफ़्त में नथो ॾिए। अलाह ताला हिननि खे इहो अञा बि आहे हिननि यहूदियुनि में त छंछरु ॾींहं ते कारोबार न कंदा। हिननि खे बि चयो वियो त छंछर जे ॾींहं ते का बि मच्छी न पकड़ियो। हाणे अलाह आज़माइश थो करे। ॿुधो क़ुर में पैगंबर खां हुन ॻोठ जी हाल बाबति पुछा कर जेको दरिया जे किनारे ते हो, ऐं उहो छंछरु ॾींहं ते हिन खे हुकुम कयो वियो हो त इन ते तव्हां को बि कमु न कयो। पोइ अलाह आज़माइश कीअं वरितनि? यादून फ़ी सब्त इस्तातिहुम हीतानहुम योम सब्तिम शुरन। छंछरु ॾींहं ते अलाह मच्छियुनि खे चयो त जाम अचो। साईं सॼो किनारो मच्छियुनि सां भरिजी पियो वञे। पोइ योम ला यस्बियूं, जॾहिं छंछरु हुजे ला ताती, मच्छीअ खे चई न अचो। हाणे आज़माइश आहे न। हाणे हे वीचारा अचनि आचर खां वठी वेंदे जुमे ताईं शिकार लाइ अचनि त हिकिड़ी मच्छी बि कान पई मिले, मोटियो वञनि ख़ालियत। वरी जो छंछरु थिए त सभु माण्हू वठी रड़ियूं कनि, सॾु अचो 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 बाबा अचो, ॾिसो ॾिसंदो हल सॼो समुंड मच्छियुनि सां भरियो पियो आहे ऐं टुॿियुनि पियो थियो। अलाह फरमाए थो ईअं मां तव्हां सां बि कंदुसि। मां तव्हांखे कॾहिं कॾहिं हराम एॾो वेझो करे ॾींदुसि जो चऊं बसि हींअर उहो अखे कयूं हे सही कयूं त अरब खनि असांजे अकाउंट में अची वेंदो या असांजे फॉरेन अकाउंट में अची वेंदो। इहा आज़माइश आहे अलाह जी। चए थो कज़ालिक नबलूहुम बिमा कानू यफ़्सकून, इहा असां आज़माइश कयूं था नाफ़रमाननि लाइ।
इहा आज़माइश ख़ासि तौरु उन्हनि खे नाफ़रमान क़ुर पढ़नि न निमाज़ पढ़नि त पोइ त अलाह उन्हनि खे पादरण लाइ अहिड़े क़िस्म जी उन लाइ सिचुएशन पैदा कंदो आहे। पोइ छा कंहिंजो छंछरु ॾींहं ते हुननि खे उलमा सूत वेठा आहिनि न ठग जेके हिननि खे रस्ता कढी ॾींदा आहिनि, या हे जेको आहे सो तव्हां 3 तलाकूं ॾियो, 3 ॾियो तलाकूं, ऐं इन सां छा आहे थो माई तव्हांजे लाइ हराम थी वई, हाणे हलालो करिणो आहे त असां वेठा आहियूं। हालांकि सच ॻाल्हि इहा आहे त इहे 3 तलाकूं रसूल सलाह जे ज़माने में हिकु काउंट थींदी। हज़रत उमर त रुॻो ॾिठो त टड़ पाई था कनि त चई हाणे 3 था चओ त मां इनखे नाफ़िज़ थो कयां। जो मतिलबु न हो त 3 नाफ़िज़ थी वियूं हुयूं, पर हू पियो करे छो था टड़ पाई कयो जॾहिं तव्हांखे हिकिड़ी तलाक 3 छाजे लाइ था ॾियो। मां जेको सम्झो आहे त ईअं। हालांकि ॾिसो टेक्निकली हिकिड़ी पॉइंट आहे त हिकिड़े माण्हू पंहिंजी ज़ाल खे चयो तोखे मूं तलाक ॾिनी त पई या कान पई? पई। अच्छा, ऐं पोइ हू छा में वेंदी? हूअ इद्दत में हली वेंदी। वेंदी कान वेंदी हिकिड़ी तलाक ते? वेंदी। घणी देरि खां पोइ वेंदी? साल खां पोइ, 6 महीननि खां पोइ, कलाक खां पोइ, मिंट खां पोइ, सेकंड खां पोइ। जॾहिं कंहिं ज़ाल खे चयो त मां तोखे तलाक ॾिनी त उहा 19 सेकंड में इद्दत में हाणे मुंहिंजी ज़ाल न आहे, जेसि ताईं रुजू न कंदो। हाणे जेका हिनजी ज़ाल न आहे उन खे ॿी तलाक कीअं ॾींदो? तंहिंजे करे 3 तलाकूं, तलाक त उहो हई वई इद्दत में, तलाक इहे ॿई पवंदियूं कोन, छो त पराई थी वई आहे। या त हुनखे रुजू करे पोइ तलाक ॾिए। जे ईअं न इद्दत वारीअ खे तलाक पए त पोइ त माण्हू कमाई वञे थी पई रस्ते में, अधी हेॾे आहे हेॾे आहे, मां तोखे तलाक ॾिनी, पवंदी तलाक, मुंहिंजी ज़ाल ई कान्हे। तंहिंजे करे जेको आहे सो अमूमन इहो ई आहे त 3 तलाकूं इन खे हिकु काउंट करण ते सॼी दुनिया मुते सवाइ असां वटि चंद तबिकनि जे। पोइ छा थियो त जेके आहिनि से इन्हनि इहा हीलो कयो, ऐं जॾहिं हीलो कयनि त पोइ अलाह साईं इन्हनि खे इन्हनि जी सज़ा ॾिनी। चए थो फलामा अतऊ अन मां नुहू अनहू, पोइ जिन खां असां हुनखे झलियो हो उन खे न रुकिया ऐं उन लाइ हीलो कयनि। कुल नालहम कूनू किरदल ख़ासीन, त असां हुनखे चयो भोलड़ा थी वञो सभई। हाणे डार्विन सचो आहे, डार्विन फाइंड कयो आहे त भोलड़नि में ऐं असां में कोई जेनेटिकली का मुमासिलत आहे, पर इहो चरे इन डार्विन खे न ख़बर हुई त जेके आहिनि से भोलड़नि मां इंसान कोन थिया आहिनि, इंसाननि मां भोलड़ा थिया आहिनि। हाणे छा थियो त जॾहिं हुनखे इहा सज़ा ॾियणी त उते वरी हिकिड़ो तबिको हो जेको अॼुकल्ह असां जीअं तबलीगी तबिको आहे। हाणे तबलीगी तबिको करे नेक कमु थो पर कंहिंखां बुराईअ खां रोके कोन थो, त इहो बि हिकिड़ो तबिको जेको क़ुर आइडेंटिफाए थो करे। त हिकिड़ा माण्हू हुआ जेके उनखे रोकींदा हुआ, उन सां तइलका ते छॾे ॾिननि, उनजे शादियुनि में अचणु वञणु छॾे ॾिननि, चऊं तव्हां बुराई था कयो, असीं तव्हां सां न ॻाल्हाईंदासीं, या त सिधा थियो। वरी ॿियो तबिको हो, उहो वरी छा थो चवे हिननि खे जेके रोकीनि पिया हुननि खे, चए थो इज़कालत उम्मत मिनहुम, मंझाउनि मां हिकिड़ी टोलीअ नसीहत कंदड़नि खे चयो त तव्हां हिन क़ौम खे छो था नसीहत कयो? निल्लाह मुहलिकुम, अलाह पाण ई हलाक कंदनि, उहो मुअज़्ज़िम अलाह अज़ाब ॾींदनि, अज़ाबनि शदीदा। तव्हां चुप करे वेहो, पाण ई अलाह सज़ा ॾींदनि, तव्हांजो छा वञे जो तव्हां हुनजे पोयां पिया हूंदा तहलका ख़राबु था कयो। त उहे जेको ग्रुप हो जेको बुराईअ खां रोकींदो, जवाब में छा था चवनि? चवनि था कालू माज़रतन इला रब्बिकुम, चऊं त अलाह वटि उज़ुर कहिड़ो असां कंदासीं, ऐं ॿियो असांजे न बाइकाट करण जे करे, वेहण जे करे लालम या तकुन मन सुधरी पवनि। अस्सलाम वालेकुम, सहरी टाइम में आहियां शफ़ी अहमद लाखो। हाणे ॾिसो न ॻाल्हि त हिकिड़ा माण्हू हीलो करे मच्छियुनि खे फासाए पोइ छंछरु नथा कढनि, वरी आचर ते था कढनि, त इहो हीलो आहे ऐं इहो गुनाह आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त उते 2 तबिका हुआ इन्हनि खां अलावा। हिकिड़ा हुआ जेके हिन खे बुराईअ खां रोकण लाइ विढ़ंदा हुआ, सख़्ती कंदा हुआ, तइलका त टोड़ींदा हुआ, ऐं वरी ॿिया हुआ जेके तइलका त कोन टोड़ींदा हुआ ऐं चवंदा तव्हांजो न वञे, इहो अलाह जो कमु आहे, पाण ई सज़ा ॾींदनि। हाणे छा थियो, जॾहिं अलाह पंहिंजी सज़ा शुरू कई त क़ुर छा चए फलम्मा नसू मां ज़ुकरू बि, ऐं पोइ चए थो त जॾहिं मुंहिंजा इंस्ट्रक्शन जेको मूं उनखे चयो हो, जेका नसीहत तंहिंखे विसारियऊं त पोइ कंहिंखे असां बचायोसीं अज़ाब खां, अंजईन लज़ीन,
यनहून अन सू, जेके बुराईअ खां रोकींदा हुआ, सिर्फ़ु असां उन अज़ाब खां उन्हनि खे बचायो। वाख़ज़न लज़ीन ज़लमू बि अज़ाबिन बईसिन बिमा का यफ़सून, ॿियनि सभिनी खे अज़ाब में जेके मारे छॾियोसीं। इहो आहे ॻाल्हि सॼी। असलु आहे अहिड़ी जमायत ठाहिणु जेको माण्हुनि खे हथु वञी झले थिए थो, बुराई छो थो करे। रुॻो नसीहत न आहे, हू त नसीहत कनि पिया। पोइ छा आहे त इन्हनि खां पोइ वरी ॿियूं क़ौमूं आयूं। पोइ अलाह फरमाए थो व ख़लफ़ मिन बाद ख़ल्फ़िम, पोइ उन्हनि खां पोइ वरी उन्हनि जे जायुनि ते जेके ॿिया माण्हू अची वेठा, ॿियूं क़ौमूं आबाद थियूं, ऐं जिन खे साॻियो क़ुर बि मिलिया। या ख़ुज़ून अर्ज़ हाज़िल अदना, पोइ वरी वरी बि शहर में बुराई करणु लॻा, हराम खाइणु लॻा, ॿियूं करणु लॻा। पोइ हुनजो जवाबु छा ॾींदा हुआ? चवनि था यकुन सयुग़फ़िर लना, असां नबीअ जी उम्मत आहियूं, बाबा माफ़ु करे छॾींदो, 2-3 जहन में विझी कढंदो, खाओ खाओ। वई यातिम अर्जुन मिसलू, वरी हराम मिलनि, तॾहिं बि खणंदा पिया। हालांकि अलाह ताला थो फरमाए अलम यूख़ुज़ इलैहि मीसाकुल किताब, छा तव्हांखे हिन क़ुर मां असां तव्हां खां एग्रीमेंट कान कई आहे? अन ला यक़ूलू अलाह इलल हक़, त अलाह ते कूड़ न हणो। किथे लिखियलु आहे त तव्हांखे 2-3 ॾींहं छॾे वरी मां छॾींदुसि, छाकाणि त तव्हां फलाणे नबीअ जी उम्मत आहियो। असां तव्हांखे चयो त अल्ला यक़ूलू इल्लाह अल हक़, दरसू माफ़ी, क़ुर खे तर्जुमे सां चङी तरह पढ़ी ॾिसो। दरसू माफ़ी माना सॼो पढ़ो। वलदाल आख़िरत ख़ैर लज़ी, आख़िरत जो घर बहितर उन्हनि जे लाइ जेके अलाह खां यतकून, अफ़ला तैकुलून, अकुल कोन्हेव छा? बाक़ी वलज़ीन युमसिकून बिल किताब, जेके क़ुर खे पकड़नि था मज़बूतीअ सां। हाणे मज़बूती न आहे त मां हीअं सीने सां ज़ोर ॾियां, मज़बूती सां पकड़णु माना हिन खे सम्झणु, हिन जी हिकु हिकु आयत ते अमल करणु। हाणे मिसाल त मां विचो वरी खोलियो आहे, छा थो चए? जेकॾहिं अव्हीं कंहिं शइ खे ज़ाहिर कंदव या उनखे लिकाईंदव त बेशक अलाह सभु शइ खे ॼाणंदड़ आहे। कहिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे हिन में? फारसी आहे को, हिन में BA MA खपे तव्हांखे माण्हू जो कोई तव्हांखे ॾसे त जेकॾहिं अव्हीं कंहिं शइ खे ज़ाहिर कंदव लिकाईंदव त अलाह सभु शइ खे ॼाणे थो। या ॿी जाइ ते आहे बेशक अलाह ऐं संदसि मलाइक नबीअ ते सलाम ते दुरूद मोकिलींदा, ऐं ईमान वारो अहीं बि मथे दुरूद मोकिलियो ऐं चङी तरह सलाम कयो। बाक़ी बेशक जेके अलाह ऐं संदसि रसूल खे ईज़ाइनि था, तिन ते अलाह दुनिया आख़िरत में लानत कई आहे, उन लाइ ख़्वार कंदड़ अज़ाब आहे। कीअं ईज़ाईंदा? नबी करीम सां फरमायो आहे त मां तव्हांखे जंहिं शइ खां कोन्हे तव्हांखे रुकिजी वञिणो आहे, पर जंहिं शइ चङे करण जी तव्हांखे हुकुम कयां थो त उन मां जेतिरो करे सघे कयो, इन में तव्हां वटि गुंजाइश आहे। पर जंहिं शइ मना कई आहे, पोइ इहो कीअं उन्हनि सां अलाह जो रसूल डील कंदो आख़िर में? तॾहिं रब साईं फरमाए थो वलज़ीन युमसिकून बिल किताब, ऐं जेके किताब खे पको करे हिन ते हलनि था, अकामू सलाह, त निमाज़ क़ाइमु कनि था, इन्ना ला नुज़ी अजरुल मुस्लिहीन, अहिड़नि भलारनि नेकनि जो असां को बि अजुर कोन विञाईंदासीं। ऐं पोइ छा थियो? अॻियनि क़ौमूं जॾहिं क़ुर खे न पियूं चिंबड़नि त अलाह साईं हिकिड़ो अमल कयो हो। कहिड़ो? चए थो त न तखनल जबल फ़ौक़हुम कन्नहुम ज़ुल्लतूं, छा कयईं जो जिब्राईल साईं खण पहाड़ मथां, उहो खणी पहाड़ मथां जी हणी, हाणे झलियो बीठो आहे, छांव हेठि थी वई आहे, पहाड़ किरे पिए थो, सभु सजदे में किरी पिया। ऐं वज़न्नू अनहु वाक़ियुनि बि, हुनखे पक थी त इहे हाणे हणंदो मथां। त अलाह साईं पंहिंजे पैगम्बर थ्रू हुनखे मिसाल ॾिनो, ख़ुज़ू मां आतई ना कुंभी कुवत, चए थो जेको तव्हांखे में क़ुर ॾिनो आहे न, इन खे मुहकम पको वठो, वज़कुरू माफ़ी, ऐं सॼो कुझु जेको हिन में आयतूं आहिनि उन खे यादि कयो ऐं सम्झो, लअल्लकुम तत्तकून, त जीअं अज़ाब खां बची वञो। हिते असांखे छा थो करे? असां साइंस तरक़ी आहे, असांजे मथां हिकिड़ो ॿियो पहाड़ ॿियो आहे, ॿिए क़िस्म जो आहे। कहिड़ो पहाड़ आहे? जो सभ खां पहिरियों पहाड़ हिन क़ुर में जेको असांजे मथां अलाह झलियो उहो आहे साइंस जूं ॻाल्हियूं क़ुर में साबित पई थियूं थियनि। मिसरनि काइनात एक्सपेंड पई थी थिए, बिग बैंग थियो आहे। उन खां पोइ मां जेको ॾिठो आहे न, इन्हनि सभिनी शयुनि खां अहम आहे हिन क़ुर जे मैथमेटिकल मॉडल। मिसाल तौरु जीअं आहे लहू मनफ़िस समावात वलद वमन इंदहू ला यस्तकबिरून इबादती वला यस्तहसिरून, यानी जेकी आसमान ज़मीन में आहे से संदन आहिनि अलाह जा, जेके वटिस आहिनि से सन इबादत करण खां वॾा ई नथा कनि, जेके फ़रिश्ता आहिनि, ऐं न की थकिजनि था। हाणे जेका हीअ आयत मूं पढ़ी न अरबीअ में,
ख़ुदा जो कसम आहे इन आयत में जेतिरियूं ज़ेरूं आहिनि, ज़बरूं ऐं जेके टुबका आहिनि ऐं उहे लफ़्ज़ जेके आहिनि, इन्हीअ खे जेकॾहिं तव्हां मैथमेटिकल मॉडल में खणी अचो त इन जी जेका रिज़ल्ट थी निकिरे, ख़ुदा जो कसम आहे तव्हां वात पटिजी वेंदो तव्हांजो। असल इहा आहे, मां जेका इहो वॾो पहाड़ असांजे मथां हिकिड़ो वॾो हिकिड़ो किताबु अची आहे, मूंखे अलाह ताला आख़िर ॾींहंनि में का मूंखे ॾिए त मां कुझु सैंपल मां तव्हां वटि खणी ईंदुसि त हिन क़ुर जी हिकु हिकु आयत तब्दील थी नथी सघे। जे नून जो नुक़्तो कढी छॾींदो, हुन ते ॿ नुक़्ता करे ते कंदव त सॼो मॉडल टुटी थो पवे। इहो आहे पहाड़ असांजे मथां, साइंस ऐं टेक्नोलॉजी जो पहाड़ आहे असांजे मथां, त हिन क़ुर खे सम्झो ई सचो किताबु आहे। हुनखे हुननि जे मथां त असली पहाड़ छॾे बीठो। तंहिंजे करे अलाह इंसान खे जॾहिं पैदा कयो त अलाह ताला उन जे मथां शाहिदी मुक़ररु कई, सभिनी रूहनि खे गॾु करे। असल त रूह आहे न, हे बॉडी त ईअं हली थी वञे। ऐं जॾहिं असां क़ब्र मां उथंदासीं त हीउ जिस्म कोन हूंदव, उहो जिस्म हूंदो तक़रीबन 200 फुट वॾो, जेको आदम अलैहिस्सलाम जो जिस्म हुजे। जन्नत में उहे ई वेंदा, ऐं जहन्नम में उहो जिस्म थो वञे। हाणे त रूह आहिनि असली शइ। जो पैगंबर यादि कर, जॾहिं तुंहिंजे पालनहार आदम जे औलाद यानी पुठियुनि मासरनि औलाद खे पैदा कयो ऐं संदसि वजूद खे मथनि शाहिद कयईं, पोइ हुन रूहनि सां ख़िताब कयईं, चई अलस्तु बिरब्बिकुम, ऐं रूहो छा मां तव्हांजो रब न आहियां? चवणु लॻा कालू भला शहदा, चई असां शाहिद थी था ॾियूं त इहा कॾहिं न विसारींदासीं, रब साईं त तूं असांजो रब आहीं। अलाह चयोसि त हाणे अंतकुरु योमल कियात इना कुनान हाज़ा गाफ़िलीन, पोइ क़यामत ॾींहुं ईअं न चइजो त असांखे हिन ॻाल्हि जी ख़बर कान्हे। हाणे छा मतिलबु आहे जो माना हर इंसान, चाहे अंग्रेज़ आहे, चाहे चीनी आहे, चाहे मुस्लमान आहे, उन्हीअ जे जेनेटिकली ख़बर पियल आहे त का वॾी ताक़त आहे जेका असांखे जंहिं पैदा कयो आहे। पर असल किस्सो आहे त भुलिजी था वञनि, के मंदर ते था पहुचनि, के गाबे ते था पहुचनि, के मॉल ते था पहुचनि, त इहो त असांजो कमु करे, बसि ग़लती हिते आहे, बाक़ी मञनि सभु अलाह खे था। इहा असां में जेनेटिकली अंदरि शइ पियल आहे, पाण खां अलाह खे ॻोल्हणु। अंग्रेज़ बि चवनि था गॉड, सभु चवनि था, हिंदू बि चवनि था भॻवानु, कहिड़ी क़ौम आहे जेका अलाह खे करे, पर अलाह ताईं पहुचनि नथा। हिन शैतान हुननि खे हिन लूप लाइन ते लॻाए तबाह करे छॾियो आहे। हाणे मिसाल तौरु हदीस शरीफ़ मां ॿुधायां थो, हज़रत अनस रज़ी अलाह ताला फरमाए थो, हे सिंधीअ में तर्जुमो, जंहिं उन दोज़गीअ सां ॻाल्हायूं जंहिंखे सभ खां घटि अज़ाब ॾिनो अथई, चएसि थो अलाह साईं तोखे त मूं घटि अज़ाब ॾिनो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं तोखे दुनिया जूं सभु शयूं मिलनि, हीरा जवाहर बादशाही, त छा तूं उहा मूंखे ॾींदे त मां इहो अज़ाब तोखे हटायां? त चवंदो हा साईं, अलाह साईं मां ॾींदुसि। चए थो ॾिस, जॾहिं तूं आदम अलैहिस्सलाम जे पुश्त में हैं त आऊं तोखां इन खां बि नंढड़ी शइ घुरी, कहिड़ी? त मूंसां शिरक न कजांइ, लेकिन तो शिरक लाज़िम वञी कयो। एतिरो चयोमांव न, बादशाही त कोन थो घुरी मूं तव्हां खां, न को हीरा जवाहर, मां रुॻो चयो त मां अलाह आहियां, मां तव्हांखे साह जे राग खां वेझो आहियां, मां तव्हांजो सॾु ॿुधां थो ऐं मां उन सॾ जो जवाबु ॾियां थो जेको तव्हां नथा ॿुधो, ऐं प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, मिल्कियत मुंहिंजी आहे, मां ई तव्हांखे ॾेई सघां थो, लेकिन तव्हां मुंहिंजो दर छॾे वञी हेॾे पियो। शाह लतीफ़ चए थो न, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगण, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। अलाह जा भली त इहा था ॾियनि, त चए थो हाणे तूं थो चई त मां हीरा बि ॾींदुसि, बादशाही, हालांकि तो अज़ाब सभिनी खां घटि आहे, अलाए कहिड़ो अथसि, या पेर सड़ंदा हूंदसि या कुझु थींदो हूंदुसि। त चई त तो बादशाही तोखे मिले ॾींदे? चई मां सभु कुझु ॾींदुसि, रुॻो मुंहिंजी इहा तकलीफ़ दूरि कर। चई बेवकूफ़, मां तोखां सभली शइ घुरी, मूं रुॻो तोखे चयो त शिरक न कजांइ, ॾियण वारो मां आहियां, इन जो क्रेडिट ॿिए खे न ॾिजांइ, तूं मुंहिंजी तारीफ़ कजांइ, ईअं न चइजांइ त फलाणे पुट ॾिनो आहे तंहिं करे उन ते मां वञी बासूं भासियूं नाच कंदुसि ऐं ढोल वॼाईंदुसि। तूं मुंहिंजी तारीफ़ करी आहे, मुंहिंजे लाइ ख़ुशि थी आहे। ऐं चई त ॿियो, त इहो मां तव्हांखे चयो त इहो मूंखे अची न चइजो, इन ओ तकुल इन मां अशरक आबाउना मिन क़बिल व कुन्ना ज़ुरियतन मिन बअदिहिम, चई इहो मूंखे बहस न कजो साईं, असांजे बुज़ुर्गनि वॾनि किताबनि में लिखिया वॾा पीर हुआ त उहे जेको सो इहो शिरक जो निज़ाम इन्हनि कयो, असां त पोयां आयासीं, असां वटि किताब बि कोन, इल्मु कोन, तॾहिं असांजे पोयां लॻासीं। चए थो इहो दलील मूंसां न कजो,
ऐं पोइ मूंखे ईअं बि न चइजो साईं इन्हनि ॾोह कयो, इहे सभु ठाहे विया, हाणे असां ग़रीब असां छोके थो हालात करे इन्हनि खे पकड़ न जेको इहे निज़ाम ठाहे विया आहिनि। चए थो अव तक़ूलू इहो बहस मां तव्हांजो क़बूल कोन कंदुसि ऐं इहो न कंदुसि वक़ज़ालिक नुफ़सिल आयात वल अल्लम यर्जुन, मां क़ुर में तव्हांखे इहा इंफॉर्मेशन क्लियर ॾेई चुको आहियां त जीअं मन तव्हां सुधरो। तंहिंजे चए थो त वतुल अलैहिम नबा लज़ी आतैना आयातिना, नबी करीम साहब इहो किसो ॿुधाईनि त क़ौमुनि खे असां ही क़ुर ॾिनो, आयतूं ॾिनियूंसीं, पर पंहिंजे ॼमण खां पोइ हिन मुआशिरे में बिज़ी थी फनसलख मिनहा, पर उहे हिन आयतुनि खे छॾे ॾिनऊं। जीअं छॾे ॾिनऊं न को माना कयूं न सम्झूं, फतबहू शैतान, शैतान खे त मौक़ो मिली वियो त हाणे बाबा हे जेका ॻाल्हि आहे हिन में त मूंखे भॼाए थो वञे, जेकॾहिं केरु माना कंदो त ई मूंखे सुञाणे वेंदो, वाह वाह हे त मुंहिंजो यारु आहे, क़ुर पढ़े ई कोन थो, सम्झे ई कोन थो, फतबहू शैतान, फिस शैतान पोयां फ़कान मंदर गावीन, हणी गुमराह करे छॾियईंसि। पोइ इहो सबबु अथव, क़ुर थो चवे। अलाह फरमाए थो वलो शेना ले रफ़ नाह बिहा, चए थो असां हिन क़ुर जे इस्तेमालु करण में असां चाहियूं हा त हिन दर्जो मथे, पर हे कमीणो वला किनो अखलदिल अर्द, हे त ज़मीन खे चंबड़ी पियो आहे, चक विधो अथई मिटीअ में त मां मुंहिंजो को दर्जो मथे न थिए, मां ईअं ई ख़ुशि आहियां, वतब हवा ऐं पंहिंजे नफ़्स ते हलियो। ऐं पोइ हुनजो मिसाल कहिड़ो आहे, मसलहू क मसल कल्ब, पोइ इहो कुते जो मिसाल अथसि, कहिड़ो, इन तहमल अलैह, जे मथां कुते ते ॿोरो रखंदे वज़न जो त कंदो सह कंदो, माना थो कयां, ऐं ततरुकू जल, पर जे ॿार न बि विझनि तॾहिं बि सह कंदो। इहो कुते जो मिसाल अथसि जेको दुनिया खे चंबड़ी पिया, हिन क़ुर सां मुंहिंजो दर्जो बुलंद कयां नथो करे, हे कुतो आहे ऐं हिन दुनिया जे टेंशन में वेठो सहके, ऐं बसि हर वक़्तु सह कंदो, हीउ खपे हो खपे, हीउ शइ खपे, हीउ सहको सहको सहको, पर जॾहिं रिटायर थी घर में वेहंदो तॾहिं बि सह कंदो, कॾहिं माईअ सां विढ़ंदो, कॾहिं ॿोड़ ते विढ़ंदो, कॾहिं नौकर ते विढ़ंदो, उहा यखी हुनजी रिटायरमेंट खां पई हलंदी, त माना कुते वांगुरु वज़न बि कोन्हेसि को, बाबा हाणे तोते कम कोन्हनि ॿाहिरियां, तूं घर में वेठो आहीं, उते बि सहंदो। मां हिकिड़ो मिसाल कंपेरिज़न थो कयां कुते जो। ज़ालिक मसल क़ौम लज़ीन कज़बू बि आयातिना, इहे मिसाल आहिनि, अलाह थो चवे उन्हनि क़ौमुनि जो जेके हिनखे कूड़ो था सम्झनि। कूड़ो केरु थो सम्झे, जेको हिनखे यूज़ ई कोन थो करे। जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी गोरी ॾिजे त बाबा हीअ गोरी जॾहिं तोते अटैक पए त खाइजांइ, हाणे हुनखे पेथो अटैक पए खाए कोन थो, पिया अटैक पइनि खाए, माना त हिन गोरीअ खे सचो कोन थो सम्झे, एतबार कोन्हे हिनखे गोरीअ ते, हीअ बि इहा ई ॻाल्हि आहे। ज़ालिक मसल क़ौम लज़ीन कज़बू आयातिना, इहो मिसाल जेको अलाह बयानु थो करे उन्हनि जो की हिनखे सचो कोन था सम्झनि, मथे ते रखंदा चटींदा, पर जंहिं मक़सद लाइ आयो आहे अलाह उहो गोरी आहे, उनखे चुमी करे वरी विझी छॾे त उहा फ़ाइदो त कान ॾींदी। फ़क्सल कसस, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके क़ुर में नबियुनि जा किसा आया आहिनि, उनजे क़ौमुनि जा किसा आहिनि, उहे पढ़ी ॿुधाए, लअल्लहुम यतफ़क्करून, त माना सोच कनि त असां बि त उहा ई क़ौम आहियूं न। अलाह फरमाए थो सा मसलनिल क़ौमुल लज़ीन कज़बू बि आयातिना, इहो पुछड़ो मिसाल आहे जेको हिन क़ुर खे नथा सुञाणनि, इन खे नथा कनि, कूड़ो अनफुसुम कानू यज़लिमून, इहे पंहिंजे पाण ते ज़ुल्म कनि था। ऐं आख़िरी आयत पढ़ां थो, मैं यहदिल्लाह फहुवल मुहतद, अड़े यार अलाह खे चओ अलाह से मूंखे हिदायत ॾे, इहदिन सिरातल, अब घटि में घटि भला सूरे फातिहा जेका पढ़ो था न, जॾहिं चओ इहदिन सिरातल मुस्तक़ीम, त इन जी माना दिलि में आणे ऐं अलाह खां अपील जे सूरत में पढ़ो, इहदिन सिरातल मुस्तक़ीम, अलाह साईं मूंखे हिदायत ॾे। एतिरो त कयो त हिते थो चए मैं यहदिल्लाह, जेको जंहिंखे अलाह हिदायत कई फहुवल मुहतदी, सोई हिदायत वारो आहे, वमई युज़लिल, जंहिंखे अलाह भुलायो गुमराह कयो, फउलाकुल ख़ासिरून, इहे खसारे में वेंदा, नापास थी वेंदा। अलाह मूंखे ऐं तव्हांखे अलाह ताला सम्झ था फरमाए। ऐं हीउ जेको मूं तव्हांखे ॿुधायो आहे हीउ अपलोड बि थी वेंदो हूंदो, बाक़ी हाणे सनी तुंहिंजी ग़लती थिए थी, हुनजी माफ़ी ॾियो, असांजी ॿोली त कान्हे का, पर मां तर्जुमो त सही थो कयां, ऐं मुंहिंजे ॾाढो तर्जुमो पियो आहे, मां ॿाहिरि बि कोन थो वञा, पर कंपेरेटिव मिसाल बि मां ॾेई सघां थो। बहरहाल इनशा अल्लाह वरी सुभाणे साॻे टाइम ते मुलाक़ात थींदी। सुभान रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रबिल आलमीन।